तूं पर्च जे परचाइण खां इनकार कयां त मां ॾोही। तूं खिल जे खिलाइण खां इनकार कयां त मां ॾोही। तूं सूर ॾे जे सहण खां इनकार कयां त मां ॾोही। ऐं तव्हां दर्शक ऐं मुइज़िज़ महिमान हाज़िर हुजो ऐं मां स्वागत करण खां इनकार कयां त मां ॾोही। जय झूलेलाल सभिनी अजमनी दर्शकनि ऐं मुइज़िज़ महिमाननि जो तहे दिल सां अॼु जे हिन प्रोग्राम में स्वागत थो कयां पियो। दोस्तों, ही प्रोग्राम तव्हांजे साम्हूं पेश थी रहियो आहे सिंधु सखा संगम ऐं NCPSL जे गॾियल सहकार सां, जंहिंजो नालो आहे उस्ताद सिंधी रंगमंच जा। उस्ताद सिंधी रंगमंच जा। NCPSL नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज हिकु अहिड़ी संस्था आहे जेका गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां सिंधी समाज, सिंधी संस्कृति ऐं सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ केतिरा ई कार्य करे रही आहे। केतिरनि ई नंढड़ियुनि संस्थाउनि खे सहकार ॾेई अहिड़ा प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण, केतिरनि ई लेखकनि जा लेख ऐं किताब शाये करे उन्हनि खे हिमथाइण, नई टईअ खे सिंधी ॿोली, सभ्यता ऐं संस्कृतीअ सां जोड़ण, इहो हिननि जो मक़सदु आहे। अचो त ॾिसूं था पिया NCPSL जो कुल गीत। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम हरे फूले। सिंधी भाषा साहित्य जो प्रचार थिए। साहित्यकारन जो गो सत्कार थिए। नई पीढ़ीअ जा सिंधी जुआन तरक्की कन। पंहिंजी कौम देश जो नालो रोशन कन। सिंधियुनि जा सुंदर सपना साकार थियन। सिंधु घाटीअ जा वारिस बेदार थियन। रोशन आईंदे जी पीड़ पकी रखजे। हर सिंधी तालीम वठी लाइक बणजे। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम हले फूले। अमर रहे, अमर रहे। सिंधी भाषा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। विकास परिषद अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। दोस्तों, NCPSL सां गॾु ॿी जेका संस्था तव्हांजे साम्हूं ही प्रोग्राम पेश करे रही आहे, उनजो नालो आहे सिंधु सखा संगम। जी हा दोस्तों, सिंधु सखा संगम असांजी उल्हासनगर में भिरपा कयल हिकु संस्था आहे जेका सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ केतिरा ई क़िस्म तव्हांजे साम्हूं पेश कंदी रहंदी आहे। न सिर्फ़ उल्हासनगर में पर भारत देश ऐं विदेश में पिणु सिंधु सखा संगम पंहिंजा केतिरा ई नाटक, केतिरा ई नृत्य नाटिकाऊं ऐं केतिरा ई तजुर्बाती नाटक पिणु पेश करे चुको आहे। न सिर्फ़ रंगमंच ते पर अॼोके वक़्त में असीं डिजिटल प्लेटफॉर्म ते पिणु पंहिंजा प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। ही प्रोग्राम तव्हीं ॾिसी रहिया आहियो सिंधु सखा संगम फेसबुक पेज ते, सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ते, NCPSL फेसबुक पेज ते। मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त तव्हीं जंहिं बि माध्यम जे थ्रू ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो उन माध्यम खे सब्सक्राइब कंदा ऐं पेज वग़ैरह खे फॉलो ऐं लाइक ज़रूर कंदा। दोस्तों, ईअं त सिंधु सखा संगम हिकिड़ो केतिरनि ई कलाकारनि जो हिकु वॾो परिवार आहे, पर ही प्रोग्राम उस्ताद सिंधी रंगमंच जा तव्हां ताईं पहुचाइण लाइ हिकु आर्टिस्ट जी सिलेक्टेड टीम आहे। अचो त उन टीम सां हिकु गॾिजाणी था कयूं।
दोस्तों, हिकु पिता, हिकु घर जो वॾो बुज़ुर्ग जीअं सॼे घर खे ॻंढे गॾु हलाईंदो आहे, घर में अलॻि अलॻि माण्हुनि जे फरमाइशुनि खे पूरो करे, अलॻि अलॻि माण्हुनि में लिकियल प्रतिभाउनि ऐं कलाउनि खे सुञाणे, उन्हनि खे उन मुताबिक़ गाइड करे, उन्हनि जी कामयाबी समूरे परिवार खे गॾु करे हलंदो आहे। समूरे परिवार मथां जेके तकलीफ़ूं ईंदो आहिनि उहे पंहिंजो पाण मथां खणी परिवार खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ ख़ुशियूं ॾींदो आहे। अहिड़ा ई हूंदा आहिनि असांजा उस्ताद, जिन जो परिवार हूंदो आहे रंगमंच। उहे कलाकार, उहो पिता रूपी उस्ताद पंहिंजनि कलाकारनि जे अलॻि अलॻि खूबियुनि खे सुञाणे करे, उन्हनि खे परख ॾेई, उन्हनि खे पॉलिश करे पोइ दर्शकनि अॻियां पेश कंदो आहे। कंहिं गायक जी गायकी, कंहिं अदाकार जी अदाकारी, कंहिं लेखक जी लेखणी, इन्हनि पुठियां कंहिं न कंहिं वॾे हिकु उस्ताद जी महिनत हूंदी आहे। अहिड़नि ई वादनि सां असीं तव्हां अॻियां ही प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे उस्ताद सिंधी रंगमंच जा। दोस्तों, इहा फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त असीं हिन प्रोग्राम जा 6 एपिसोड कामयाबीअ सां तव्हांजे साम्हूं पेश करे चुकिया आहियूं, जेके हिन यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते रिकॉर्डेड पिया आहिनि। ऐं अॼु ही असांजो 7हों ऐं आख़िरी एपिसोड आहे हिन प्रोग्राम जो, जंहिंजो नालो आहे उस्ताद सिंधी रंगमंच जा। अचो त हिन प्रोग्राम जो हिकिड़ो नंढड़ो प्रोमो था ॾिसूं। दोस्तों, जॾहिं उहो उस्ताद असां मथां महिनत कंदो आहे, जॾहिं हू असांखे का कलाकारी सेखारींदो आहे, त जॾहिं असीं उहो दर्शकनि अॻियां पेश कयूं था पिया, तॾहिं हुन उस्ताद जे ख़ुशीअ जो को हिकु ठिकाणो कोन हूंदो आहे। उहे उस्ताद किथे न किथे इतिहास जे पननि में गुम थी विया हुआ। सिंधु सखा संगम NCPSL जे सहकार सां तव्हां अॻियां अहिड़नि ई कुझु उस्तादनि खे पेश कयो आहे। उन्हनि जे जीवणीअ खे, उन्हनि जे यादगिरियुनि खे असीं तव्हांजे साम्हूं लाइव यादि कयो आहे। उन्हनि जे सजणनि पंहिंजूं यादगिरियूं पेश कयूं आहिनि ऐं अॼु बि कंदा असांजे हिन प्रोग्राम उस्ताद सिंधी रंगमंच जा। मां टेक्निकल टीम खे अर्ज़ु कंदुसि त तव्हांजे साम्हूं असांजे हिन प्रोग्राम जो प्रोमो हलायो वञे। राष्ट्रीय सिंधी ॿोली विकास परिषद ऐं सिंधु सखा संगम पेश करे रहिया आहिनि लाइव स्ट्रीम शो उस्ताद सिंधी रंगमंच जा। SP मेघानी सिंधी रंगमंच जो जन्म दाता, रमेश ॼानाणी सिंधी रंगमंच जो विद्या मंदर, सुंदर बुटाणी सिंधी रंगमंच जो भीष्म पितामह, जीवन गुरसहाणी सिंधी रंगमंच जा रचेता, मदन जुमाणी सिंधी रंगमंच जो महारथी, जसवंत कुमार मनसुखाणी सिंधी रंगमंच जो हरफन मौला, रमन राजपाल सिंधी रंगमंच जो सम्राट। अचो त हिननि उस्तादनि खे यादि कंदे हिननि जे जीवन ते रोशनी विझूं। 7 सेप्टेम्बर खां सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ऐं सिंधु सखा संगम फेसबुक पेज ते। त ॾिसण न विसारजो उस्ताद सिंधी रंगमंच जा। दोस्तों, अॼु जे हिन एपिसोड में असीं जंहिं उस्ताद खे यादि कंदासीं, हुननि जो नालो आहे श्री रमन हरूलाल राजपाल। दोस्तों, रमन हरूलाल राजपाल जो जनम थियो हो 5 मार्च 1962 उल्हासनगर शहर में। संदसि नंढपिण खां ई परिवार में सिंधी ॿोली ऐं सिंधी रंगमंच लाइ ख़ासि हिकु चाह हूंदो हो, जेको नंढपिण खां ई हिननि में पिणु ॾिठो वियो। दोस्तों, असांजे उस्ताद रमन हरूलाल राजपाल पंहिंजे पिता हरूलाल राजपाल जिन जे कदम ते हलंदे सिंधी रंगमंच ते पंहिंजो जेको पहिरियों इस्म पेश कयो हो, उहो हो हुननि जे 6 महीननि जे उमिरि में। स्टेज ते संदसि हिकु नंढड़े ॿार जी घुर्ज हुई। नंढड़े ॿार जो हिकु नाटक हो जंहिंमें नंढड़ो ॿार पेश करणो हो ऐं हुन ॿार खे रोआरणो हो। त खेनि पिताश्री हरूलाल राजपाल उन्हनि खे मंच ते वठी आया ऐं चूंडी पाए उन्हनि खां उहो रोअण जो हिकु इस्म पेश करायो हो। दोस्तों, त इन मां असां सम्झी था सघूं पिया त उन्हनि जो रंगमंच जो सफ़र पंहिंजे 6 महीननि जे उमिरि खां ई शुरू थी वियो हो। उन खां पोइ हू पंहिंजनि पिता श्री हरूलाल राजपाल सां गॾु उन्हनि जो समूरो परिवार, उन्हनि जा खेसि भाउर सन्मुखदास राजपाल ऐं श्यामलाल राजपाल, संदसि अर्धांगिनी कमला राजपाल पिणु सिंधी रंगमंच ते इस्म पेश कंदा हुआ ऐं सिंधी ॿोलीअ खे पंहिंजूं शेवाऊं ॾींदा हुआ। दोस्तों, उन खां पोइ श्री रमन हरूलाल राजपाल
सिंधु नगर साहित्य कला संगम भिरपा कयो। उन में केतिरनि ई सॼणनि खे गॾु करे हू उल्हासनगर में पंहिंजे सिंधु नगर में सिंधी प्रोग्राम शुरू कया। सिंधु मेला जेको चेटीचंड जो मेलो लॻंदो हो ऐं अंतर कॉलेजिएट ड्रामा कॉम्पिटिशन हुननि स्टार्ट कयो। केतिरियूं वर्कशॉप्स पिण हलाईंदा हुआ ऐं ऑल इंडिया लेवल ते पिण हुननि ड्रामा फेस्टिवल्स कया। दोस्तों, सिंधी रंगमंच ते पंहिंजी शेवा करण सां गॾोगॾु हू बैंक में सर्विस कंदा हुआ। पंजाब एंड सिंध बैंक में पंहिंजी 27 सालनि जी नौकरी पिण हुननि कई। दोस्तों, इन खां वधीक मां तव्हांखे ईंदड़ प्रोग्राम में ॿुधाईंदो वेंदुसि। अचो त ॾिसूं था पिया असांजे उस्ताद लाइ ठाहियल हिकिड़ो नंढड़ो वीडियो। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद ऐं सिंधु सखा संगम पेश करे रहिया आहिनि लाइव स्ट्रीम शो उस्ताद सिंधी रंगमंच जा। रमन राजपाल सिंधी रंगमंच जो सम्राट। अचो त हिन उस्ताद खे यादि कंदे हिन जे जीवन ते रोशनी विझूं। 28 सितंबर 2020 सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते उस्ताद सिंधी रंगमंच जा। दोस्तों, हिन उस्ताद खे यादि कंदे मुंहिंजे मन में हिकिड़ी शाइरी उभरी रही आहे। मूं किथे पढ़ी हुई मुंशी इब्राहिम जी हिकु चयल शाइरी। मां उहा शाइरी अॼु असांजे हिन उस्ताद जे चरणनि में अर्पित थो कयां पियो। त दोस्तों, शाइरी आहे हिननि जे सिखियाउनि खे यादि कंदे मां तव्हांजे साम्हूं पेश थो कयां पियो। जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघ अघाणो, जेको माण्हू कोन विकाणो, सोई माण्हू मोतीअ दाणो। कंहिंजी थी हिते ज़ात विकामे, कंहिंजी थी हिते बात विकामे, कंहिंजी थी हिते रात विकामे, कंहिंजी थी हिते ॾात विकामे, हेॾे विकिरे जो न विकाणो, सोई माण्हू मोती दाणो। कंहिंजी थी हिते रत विकामे, कंहिंजी थी हिते सत विकामे, कंहिंजी थी हिते पत विकामे, कंहिंजी थी हिते मत विकामे, हेॾे विकिरे जो न विकाणो, सोई माण्हू मोती दाणो। जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघ अघाणो, जेको माण्हू कोन विकाणो, सोही माण्हू मोतीअ दाणो। सुबुह असांजी पीअंदे कांजी, सुबुह असांजी पीअंदे कांजी, मुंशी मूर न विकिया मांजी, मिस्रीअ माखीअ खां बि मिठामूं, अहिड़ा के इंसान ॾिठामूं। कौल अज़मते कायम रहंदे, कौल अज़मते कायम रहंदे, गोट कबूले हलिया अघाणो, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघ अघाणो, जेको माण्हू कोन विकाणो, सोई माण्हू मोती दाणो। दोस्तों, हीअ शाइरी हुई मुंशी इब्राहिम जी, जेका मां तव्हांजे साम्हूं पेश कई असांजे उस्ताद खे, उस्ताद जे सिखियाउनि खे यादि कंदे ऐं उन्हनि जे चरणनि में मां इहा अर्पित कई। दोस्तों, अचो त प्रोग्राम खे अॻिते वधायूं था पिया। ऐं मां सभ खां पहिरीं स्वागत थो कयां पियो तव्हां सभिनी दर्शकनि जो। ऐं मां हाणे तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि अॼु जा जेके बि असांजा मुइज़िज़ महिमान आहिनि, मां उन्हनि खे आजियां थो कयां पियो, उन्हनि जो स्वागत थो कयां पियो। त अॼु जा महिमान जेके असां सां गॾु जुड़ण वारा आहिनि उहे आहिनि डॉक्टर प्रताप पिंजाणी, जेके डायरेक्टर आहिनि NCPSL जा, श्री सुंदर डंगवाणी जी, जेके सिंधु यूथ सर्किल जा कर्ता धर्ता आहिनि, श्री प्रकाश कुकरेजा जी, जेके पाण माइनास कलाकार आहिनि। सर, तव्हांजो स्वागत आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। श्री प्रकाश कुकरेजा जी, जेके पाण सीनियर आर्टिस्ट आहिनि ऐं अॼु पंहिंजो बिज़नेस संभाले रहिया आहिनि। जय झूलेलाल सर। जय झूलेलाल सर। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। श्री जयपाल खूबचंदानी जी, जेके पाण सीनियर आर्टिस्ट आहिनि। जय झूलेलाल सर। जय झूलेलाल सर। जय झूलेलाल। जय झूलेलाल। एडवोकेट दीपक वाटवानी जी, जेके वीटीवी जा कर्ता धर्ता आहिनि। हिननि जो पंहिंजो बि हिकु संस्था आहे, सिंधु यूथ ग्रुप। मीडिया सां बि जुड़ियल आहिनि सर। जय झूलेलाल सर। तव्हांजो स्वागत आहे। पोइ असां सां जुड़ंदा श्री सिंधु कुमार राजपाल, जेके असांजे उस्ताद जा भाउ आहिनि ऐं पाण पिण कलाकार आहिनि। जय झूलेलाल सर। उन सां गॾु असां सां जुड़ंदा श्रीमती भावना रमन राजपाल, जेके असांजे उस्ताद जी अर्धांगिनी आहिनि। जय झूलेलाल मैडम, तव्हांजो स्वागत आहे।
मां तव्हां सभिनी मौजूद महिमाननि जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हीं असां सां जुड़िया। मां तव्हां सभिनी खे अर्ज़ु कंदुसि त तव्हीं हाणे बैक स्टेज ते इंतज़ारु कंदा। मां हिकु हिकु करे तव्हां सभिनी खे असांजे दर्शकनि अॻियां आणींदुसि ऐं सुवालनि जवाबनि जो सिलसिलो, यादगिरियुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। त दोस्तों, सभ खां पहिरीं मां जिन खे कोठींदुसि उहे आहिनि डॉक्टर प्रताप पिंजाणी सर, जेके डायरेक्टर आहिनि NCPSL जा। सर, तव्हांजो स्वागत आहे। महिरबानी जेको आहे। जय झूलेलाल सर। अॼु जा जेके असांजे हिन कार्यक्रम में महिमान आहिनि, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे तरफ़ां मां उन्हनि जो दिलि सां स्वागत थो कयां जेको आहे। तमामु इन खां सवाइ मां सिंधु सखा संगम जेको आहे उनखे मां वाधायूं ॾींदुमि कि तमामु सुहिणे कार्यक्रम जी तव्हां ठाहियो ऐं उनखे इन पब्लिक डोमेन में तव्हां खणी आया। तमामु सुठा आर्टिस्ट जेके हुआ जिन जो सिंधी फील्ड में तमामु सुहिणो कॉन्ट्रीब्यूशन आहे। मूंखे बि ॼाण मिली, समाज खे बि इन ॻाल्हि जी ॼाण मिली त हिननि सिंधी समाज लाइ हेतिरो कुझु कॉन्ट्रीब्यूट कयो आहे, सिंधी रंगमंच लाइ कयो आहे। मां चाहींदुमि कि ईअं ई जेके बि असांजा डिग्निटरीज़ आहिनि, जेके सिंधी समाज आहिनि अलॻि अलॻि फील्ड में, जिन सिंधी भाषा लाइ कमु कयो आहे, सिंधी साहित्य लाइ कयो आहे, संस्कृतीअ लाइ कमु कयो आहे, या ॿी कंहिं फील्ड में या ब्यूरोक्रेसी में या पॉलिटिक्स में उन्हनि कॉन्ट्रीब्यूशन ॾिनो आहे, त उहे बिल्कुलु पब्लिक डोमेन में अचे ऐं सभिनि असांजा जेके नई टही आहे, असांजा जेके ॿार आहिनि उन्हनि खे इन ॻाल्हि जी ॼाण मिले कि असां वटि तमामु सुहिणियूं डिग्निटरीज़ आहिनि जिन समाज जे वाधारे लाइ, देश जे डेवलपमेंट लाइ तमामु सुहिणो कमु कयो आहे। एतिरी इच्छा आहे ऐं कोशिशि कंदासीं कि असां वधीक में वधीक प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयूं, इन टाइप जा वेबिनार ऑर्गेनाइज़ कयूं ऐं नेक्स्ट ईयर कोशिशि कंदुमि कि इहे वेबिनार बि जेके आहिनि और जेतिरा बि इन साल असां कराईंदासीं उन खां जस्ट डबल ॿिए साल असां इहे प्रोग्राम कराईंदासीं। असां सिंधी ॿारनि लाइ बि प्लानिंग करे रहिया आहियूं कि उन्हनि खे कंप्यूटर जी एजुकेशन असां ॾियूं। जेके बि असांजियूं NGOs आहिनि उन्हनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे कि वधीक में वधीक पंहिंजे NGOs खे रजिस्टर्ड करायो नीति पोर्टल ते ऐं सिंधी जेके असांजा लर्निंग क्लासिस आहिनि उन्हनि सां उन्हनि ॿारनि खे जोड़ियो वञे। असां उन्हनि ॿारनि खे बि मोटिवेट करण लाइ या प्रमोट करण लाइ 2 इनाम फाइनलाइज़ करे रखिया आहिनि। उन क्लास जे अंदरि 2500 ऐं 1500, फर्स्ट खे 2500 ॾींदा आहियूं ऐं सेकेंड खे 1500 ॾींदा आहियूं, त तव्हांखे सिंधी लैंग्वेज जो नॉलेज बि थींदो ऐं उन जी कोशिशि इहा हली रही आहे कि इहो इम्तिहान जेको आहे नेशनल ओपन स्कूल जे थ्रू करायो वञे। अगरि कोरोना पीरियड जल्दी ठीकु थी वियो त उन खां पोइ इहो इम्तिहान उन जे थ्रू थींदो ऐं उहो जेको सर्टिफिकेट मिलंदो उनजो फ़ाइदो सॼे सिंधी समाज खे ऐं उन्हनि सिंधी ॿारनि खे मिलंदो। ऐं जल्दी असां शायदि मां सम्झां थो डिसंबर में पूरे इंडिया में 10 सेंटर्स ते नीलिट जे तरफ़ां कंप्यूटर कोर्सिस स्टार्ट कंदासीं ऐं उन हिकु सेंटर ते 40 ॿारनि खे असां रजिस्टर्ड कंदासीं, त उन जो बेनिफिट बि उन्हनि ॿारनि खे मिलंदो ऐं अॻियां हली उन्हनि खे जॉब बि मिलंदी। मां चाहींदुमि कि जीअं ई उहो मिनिस्ट्री मां फाइल क्लियर थींदो त असां सॼे समाज खे ॼाण ॾींदासीं ऐं NGO मुंहिंजा हथ ऐं अखियूं आहिनि ऐं उन्हनि जे थ्रू असां सॼे समाज ताईं पहुचंदासीं, जीअं हिन कार्यक्रम जे थ्रू NCPSL सॼे समाज ताईं पहुचे थी। एतिरो चई मां पंहिंजी वाणी खे विराम ॾींदुमि। जूली, निखिल, तव्हांखे मां वाधायूं ॾींदुमि। तव्हां तमामु सुठा एफर्ट्स खणी रहिया हुआ ऐं राष्ट्रीय सिंधी भाषा जे प्रमोशन ऐं प्रोपोगेशन में तमामु सुहिणो सहयोग ॾेई रहियो आहे। ऐं हिकु दफ़ो ही जेके असांजा अॼु महिमान आया आहिनि, मां हिकु दफ़ो वरी उन्हनि जो स्वागत थो कयां ऐं उन्हनि जा सुहिणा वीचार असांजे अॼु जे उस्ताद जे बारे में ॿुधण लाइ मिलंदा ऐं जंहिंसां असांजो सिंधी समाज ऐं सिंधी असांजा जेके ॿार आहिनि उन्हनि खे बि फ़ाइदो पहुचंदो। जय झूलेलाल, जय हिंद, जय भारत। जय झूलेलाल सर। महिरबानी। तो दोस्तों, ही हुआ डॉक्टर प्रताप पिंजाणी सर, जिनजे रहबरीअ हेठि NCPSL केतिरनि संस्थाउनि खे ऐं केतिरनि नवनि कलाकारनि खे हिमथाए रही आहे। दोस्तों, NCPSL केतिरियूं ई नयूं योजनाऊं आणे रही आहे जीअं नई टहीअ ताईं असांजी सिंधी ॿोली, सिंधी भाषा, सिंधी सभ्यता उन्हनि ताईं पहुचे ऐं उन्हनि जो असांजे संस्कृति ऐं सभ्यता में चाह पिणु वधे। दोस्तों, असीं शुक्रगुज़ार आहियूं NCPSL जा, असीं शुक्रगुज़ार आहियूं मूरज मंगनानी फाउंडेशन जा ऐं सहयोग फाउंडेशन जा, जिन पिणु असांखे सहकार कयो आहे ही प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण लाइ।
दोस्तों अचो त अॻिते था वधूं पिया प्रोग्राम खे अॻिते हलाईंदे मां कोठींदुसि श्री सुंदर डंगवाणी जी खे, जेके सिंधु युथ सर्किल जा कर्ता धर्ता आहिनि ऐं सिंधी ॿोली ऐं सिंधी कलाकारनि जा जाम वॾा सपोर्टर पिण आहिनि। सर जो इहो चवणु आहे त सिंधु युथ सर्किल सिंधी कलाकारनि जो ॿियो घर आहे। हू कॾहिं बि सिंधी नाटकनि जी, सिंधी इस्मनि जी रिहर्सल करण लाइ कॾहिं बि सिंधु युथ सर्किल में अची था सघनि पिया। सर जय झूलेलाल, तव्हांजो स्वागत आहे अॼु जे प्रोग्राम में। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सर जीअं त असांखे ॼाण आहे त असांजे उस्ताद रमण हरूलाल राजपाल सां तव्हांजी काफ़ी वॾो सफ़र रहियो, काफ़ी प्रोग्राम तव्हां गॾु कया। सिंधु नगर साहित्य कला संगम सिंधु युथ सर्किल जे सहकार सां केतिरा ई ड्रामा कॉम्पिटिशन्स कया ऐं उते ई पिण थींदा हुआ। त उन सफ़र बारे में असांजे दर्शकनि खे कुझु ॼाण ॾींदा सर। जय झूलेलाल जी सर। रमण सां मुंहिंजो ज़रे घटि 15-20 सालनि खां रिश्तो रहियो ऐं वॾो अरसो हुयो। उन वक़्तु जॾहिं सिंधु भवन ठहे पियो ऐं सिंधी नाटकनि जो उन वक़्तु दौर हो 1980 खां वठी। पहिरें त मां ईअं चवां त रमण राजपाल संजो जेनेटिक संजो शाइर हुयो, इहो नाटककार हुयो। हिन जो पिता श्री हरूलाल राजपाल ऐं जेको सिंध खां वठी नाटक पेश कंदो हुयो, उनजो असरु श्री रमण राजपाल ते ॾाढो पियो। ऐं जीअं तव्हां पाण चयो त नंढे हूंदे खां ई रमण जेको 6 महीने जो हो त उन 6 साले जो हुयो त उनखे स्टेज ते पेश कयो। त अहिड़े नमूने सां हिनखे कुदरती संजाने वॾनि वटां इहा जेका ई ॾात मिलियल हुई ऐं उहा स्कूल में ऐं कॉलेज में वधी निकिरी करे हिकदमि टॉप ते अची पहुती। हे CHM कॉलेज में जेको सिंधी कल्चरल जेका उन्हनि जी संस्था हुई कॉलेज जी, उन में हिन जा जाम कुझु पेशकश हिन जूं रहियूं। ऐं उन खां पोइ हिनखे जेको सिंध पंजाब बैंक में जॉब बि मिलियो, उनजो बि कारण संजाने हिन जी कला हुई। मूंखे चङी तरह सां ख़बर आहे, छाकाणि त जेके माण्हू हुया उन्हनि मां हिकिड़ो बोर्ड ऑफ डायरेक्टर जेको हुयो मुंहिंजो दोस्त हुयो, उल्हासनगर में रहंदो हुयो। हुन में भाई रमण में जेका हीअ कला जी ख़ासियत आहे, उन हिनखे जॉब ॾियारण में ज़बरदस्त मदद कई। ऐं पोइ चवंदा आहिनि न जेके कलाकार हूंदा आहिनि उहे घणे भाङे रेलवे में या गवर्नमेंट डिपार्टमेंट में हूंदा, छाकाणि त उते उन्हनि खे वधि में टाइम मिलंदो हुयो। गवर्नमेंट डिपार्टमेंट्स में जाम टाइम लॻो। ऐं अहिड़ी तरह सां रमण खे बि सम्झाने बैंक में उहा 2 बजे ताईं या 3 बजे ताईं संदसि ड्यूटी हूंदी, हुन खां उहो फ्री हूंदो हुयो। ऐं विच में बि गुतू हणण जे लाइ हुनखे सुठो मौक़ो मिलंदो हुयो। उहो ॿुधाईंदो त डंगवाणी यार बैंक में मूंखे सभिनी खां वधीक सुठियूं सहूलियतूं मिलियूं आहिनि। ऐं उहो टाइम जेको रमण जेको हूंदो हुयो, उहो कॾहिं कमाइण जे लाइ कान विञाई टाइम। उहो पंहिंजो सॼो टाइम भाई सिंधी नाटकनि खे कीअं वधाइजे, भाई सिंधियत खे कीअं वधाइजे, उन जे लाइ ई विञाईंदो हुयो। ऐं उन में ई सॼो ॾींहुं कोशिशि कंदो हुयो। कॾहिं हिन सोचियो न हुयो पंहिंजे लाइ, जीअं तव्हां बि हिकिड़ो चयो भाई जेको घुरी वठनि भाई विकामनि था पिया माण्हू, पर जेको न घुरे कुझु उहो ई मोतीअ जो दाणो। तव्हां हिकिड़ी पहिरें शुरूआत में कविता चई, त हीअ बि हिकिड़ो मोतीअ जो दाणो जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिंखां बि कॾहिं पंहिंजे लाइ विकामियो कान, किथे बि कंहिं बि ॻाल्हि में हिन कॉम्प्रोमाइज़ न कयो, विकामियो कान। हिन कला जे लाइ पंहिंजो सभु कुझु अर्पण कयो। मां ईअं दिलि सां चवां त सभु कुझु माना सभु कुझु। मूंखे चङी तरह यादि आहे बालकनी जी बारीअ में पहिरें हुननि शुरूआति कई भाई ड्रामनि जी, जेका उते भाई हिन सिंधु संगम नाले सां जेको शुरूआति कई, जंहिंमें हिन चयो भाई टिकेटूं वठी करे ड्रामो ॾिसणु अचो, जीअं इन नमूने सां ॿारनि में संजी सिंधी ॿोलीअ जे लाइ चाह बि पैदा थिए ऐं नाटकनि जे लाइ बि चाह थिए। भाई इहो हिकिड़ो ज़रियो हुयो भाई सिंधी ॿोलीअ जो प्रचार करण जो। ऐं हिन जो फादर बि संजी सिंधी ॿोलीअ जे प्रचार जे लाइ सॼे हिंदुस्तान में नाटक करणु वेंदो, जंहिंजो असरु रमण ते हुयो। रमण हुन सां गॾु, जीअं तव्हां ॿुधायो पाण सिंधु मेला, मूंखे नथो लॻे त कंहिं बि अॼु ॾींहं ताईं जीअं रमण राजपाल सिंधु मेला लॻाए कंहिं बि अॼु ॾींहं ताईं लॻाए। दिस इज़ माय ओपिनियन। भाई गोल मैदान हूंदो हुयो शायदि 6-7 ॾींहं, थोरी मेमोरी मुंहिंजी ढल आहे, 6-7 ॾींहं संजाने उते एग्ज़िबिशन बि लॻाईंदो हुयो, जंहिंमें भाई जेके चवंदा आहिनि दाल छोड़ा डबल भाई असांजी कचौड़ियूं, असांजे गोलगप्पा, उन सां गॾु के ॿिया बि एग्ज़िबिशन जा स्टॉल लॻंदा। उन सां गॾु ही संजाने सिंधी जेके असांजा सूरवीर हुआ,
सिंधी जेके पॉलिटिशियंस हुआ, सिंधी जेके कलाकार हुआ, उन्हनि जो बि जेके झलकियुनि जे लाइ हिकिड़ो स्टॉल हूंदो हुयो, जिते असांजो सिंधियत जो शीदाई मिस्टर छा नालो हुनजो, हरूलाल राजपाल, हरूलाल राजपाल सां गॾु सिंधू जेके चवंदा हुया, सिंधू कुमार जी, हा, त सिंधू कुमार ऐं जेके सिंधियत जा शीदाई ॿिए नंबर में हुननि जी लाइब्रेरी सिंधू लाइब्रेरी, जिनजा उहे हर्ता करता हुआ, जेके इहो चवंदा सिंधी चवंदा हुआ, उन्हनि खां सभु फोटा बोटा रखाए करे उते लॻाईंदो एग्ज़िबिशन। ऐं हिकिड़ी स्टेज बि तमामु वॾी सुठी हूंदी, जेके 4 ई 5 ई ॾींहं डेली सम्झो 3-4 कलाक उते सिंधी प्रोग्राम हलंदो हुयो। त इहा हिन पहिरें गोल मैदान ते कयो, उन खां पोइ 5 नंबर जे दशहरा मैदान ते बि हुन लॻाया ऐं तमामु सुठे नमूने सां लॻाए ऐं काफ़ी कुझु कलाकार इन नमूने सां पैदा कई। ऐं जीअं त बालकनि जी बारी जेका हुई ॾाढी परे हुई ऐं 1983 में असांजो सिंधू भवन ऑडिटोरियम सिंधू सर्किल जे ॿाहिरां ठही वियो। बालकनि जी बारी जॾहिं उन 80 टाइम ते हिकिड़ो जंग हूंदो हुयो सफ़ा, ऐं ॾाढी टकरी हूंदी, मथे चढ़ण में माण्हुनि खे सहिको थींदो हुयो। त उते राति जो भई लेडीज़ लाइ वञण थोरो हिकिड़ो भवाइतो हूंदो, डपु लॻंदो। तॾहिं मां रमण खे चयो, यार हिते ड्रामा न कर, तूं सिंधू सर्किल में अच, उते ड्रामा चालू था कयूं, इहे ई तुंहिंजा जेके हलनि था कम। अहिड़े नमूने सां मां रमण राजपाल खे सिंधू सर्किल में वठी आयुसि ऐं उते पोइ इहा इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन जेके थींदियूं हुयूं थियण लॻियूं, हर साल थियण लॻी इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन, ऐं वर्कशॉप बि चालू थियो। ऐं संदसि इहा जेका संस्था जे नाले सां ॾाढी कोशिशि कंदो ईंदो हुयो। ऐं अहिड़े नमूने सां हिन 18 इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन असांजा सर्किल सां गॾु लॻायूं। 18 2004 जी जेका हुई, 2003 जी जेका असां कराईसीं, श्री झमटमल वाधवाणी VS कॉलेज जो बॉम्बे जो, असांजो BJP जो प्रेसिडेंट बि थियो बॉम्बे जो, उनजे हथां कराईसीं। ऐं 2004 जी असांजे MLA श्री पप्पू कालाणी खां असां उनजो मुहूर्त करायोसीं। मूंखे चङी तरह उहा यादि आहे। त मूंखे इहा बि यादि आहे त मुंहिंजो हुन रमण सां भई वर्कशॉप में जेको हूंदो, घणे भाङे जेके मेन कलाकार आहे मुंहिंजी उन्हनि सां ॾे वठि थींदी हुई, ॿियनि कलाकारनि सां मुंहिंजो ॻाल्हाइण कान थींदो हो एॾो। पर रमण राजपाल, विजय भावनाणी ऐं प्रकाश जेको कुकड़े जा जेके, इहा त्रिमूर्ति हूंदी हुन वक़्तु, त्रिमूर्ति असां हुननि खे लिखींदा हुआसीं। मूंखे यादि आहे त 1984 या 85 में असां सिंधू सर्किल जे ॿाहिरां टिनी खे गॾिजी करे अवार्ड ॾिनो, 3 अवार्ड ॾिनासीं हुननि खे। भई हीअ उल्हासनगर जी त्रिमूर्ति जेका ॾाढी मशहूरु हूंदी हुई, असां हुननि खे टिनी खे अवार्ड ॾिनोसीं। उन खां पोइ हिनखे असांजी अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा बि जेका आई उनखे अवार्ड ॾिनो ऐं उनजी पार्टी मां हिनखे सर्किल में तमामु ज़ोर शोर सां रखाई हुई, जिते सर्किल जे पारां ऐं ॿियनि संस्थाउनि जे पारां तमामु सुठे नमूने सां असां हुननि जो आजान कयोसीं। हिकिड़ी ॻाल्हि जेका हुई, जेका मां पर्सनली रमण सां मुंहिंजी पर्सनल बि तमामु सुठी उठ वेठ हूंदी हुई, पैसा कठा करणु जेको हूंदो इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन जे लाइ, पैसा त खपनि, हर प्रोग्राम खे पैसनि बिना त कमु थिए ई नथो, ऐं सर्किल खे बि त पैसनि बिना कमु थींदो। त उहो हिकिड़ो अहिड़ो जेको हूंदो हुयो, भई कलाकार जेके ॾाढा सेंसिटिव थींदा आहिनि, उहे पंहिंजो कला जो जौहर ॾेखारण लाइ स्टेज में ॾाढा तगड़ा हूंदा आहिनि, पर पैसा कढणु, कंहिंखां कठा करणु या हे करण जो नॉलेज हुननि खे थोरो घटि हूंदो आहे। पर रमण हुन में बि चङो होशियारो, पर हुनखे इहो ॾाढो टच थींदो हुयो, भई मां हिकु वञी करे पैसा कठा कयां ऐं पैसा वठी करे पोइ कयां। पर उन ॻाल्हि जी बि एॾी चिंता न कई। पर कॾहिं कॾहिं छा आहे, असां जेके बि ऑर्गेनाइज़र्स आहियूं, कंहिं खां डोनेशन वठणु वञूं था, त घणो कुझु असांखे सहणो पवंदो आहे, घणा टीका टिप्पणी बि ॿुधणी पवंदियूं आहिनि। जॾहिं 20 माण्हुनि खे चवंदो तॾहिं मां 1-2 मस ॾींदो आहे पैसा। हिकिड़ी मूंखे हिकु दफ़ो रमण हिकिड़ी ॻाल्हि चई, मूंखे ॾाढी टच थी, ऐं हुन खां पोइ शायदि रमण थोरो डिस्करेज थी वियो। चई, यार असां हिकिड़े ॾींहुं वियासीं 4-5 ॼणा गॾिजी करे हिकिड़े माण्हू वटि, त उहे थोरो दुकान ते भई बिज़ी बि हुआ, छाकाणि दुकाननि ते वञी करे पैसा माण्हुनि खां वठणा। पोइ हिकिड़ो उन्हनि कुझु हे वञनि पिया आयाती, कुझु अहिड़ो अखर चयो, भई आयाती हाणे हिते असांखे भई भिखारी चयूं या ॿियो कुझु, जेको रमण हुन ॻाल्हि ते ॾाढा घोड़ा ॻड़ी आया अखियुनि में हुननि जे, ऐं रोअण वारो थी पियो। मां चयोमांसि, यार रमण ॾिस, पैसनि बिना कमु थींदो न,
ऐं इहे सखण त असांखे ॿुधणा ई पवंदा, न त असां पंहिंजो कारवां वधाए न सघंदासीं। पर चयो यार असां पंहिंजी क़ौम जे लाइ था कमु कयूं, तॾहिं बि असांखे भई माण्हुनि जी नज़रूं भई असांखे खफ़े कंदड़ थियूं लॻनि, भई उन्हनि खे लॻे थो भई असां उन्हनि जे मथां बोझ आहियूं। असां पंहिंजो घर बार छॾे करे, असां पंहिंजी नौकिरीअ जी परवाह न करे, पंहिंजो सभु कुझु विञाए करे भई असां पंहिंजी सिंधी क़ौम जी शेवा था कयूं, पंहिंजे सिंधियत खे वधाइण जी कोशिशि था कयूं। माण्हू असांखे ईअं था चवनि, मां यार इहो ई इनाम थी, इहो इनाम खपई त हिन लाइन में कमु कर, न त छॾे ॾे। ऐं मुंहिंजो हुन सां ईअं पैक्ट हूंदो हुयो, भाई 50% तूं पैसा इकठा कर, 50% मां तोखे सर्किल जे पारां ॾियां थो। भाई असां 12 साल 14 साल कई त पोइ धीरे धीरे रमण चयो यार मूंखां हाणे हेॾा पैसा नथा थियनि पिया, भई मां एॾो इकठो नथो करे सघां। मूंखे 2004 में वरी असांजो सिंधियत कल्चरल सेंटर बि ठहणु चालू थी वियो, त उहा जेका 2004 जी अरिड़हीं इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन हुई, जेका असांजी आख़िरी उहा कईसीं विकास सां भई पैसे जे करे, जेको असां हमेशह पिया ॻाल्हाईंदा आहियूं भई सिंधी ॾाढा पैसे वारा आहिनि, पैसे वारा आहिनि, पैसे जी छा चिंता न कयो, पर हक़ीक़त ईअं न अथव। ॻाल्हाइण ऐं प्रैक्टिकली में ॾाढो फ़र्क़ु आहे। माण्हू वॾियूं वॾियूं वाइदा करे वेंदा आहिनि, पर जॾहिं प्रैक्टिकली साम्हूं ईंदो आहे त घणा ई माण्हू चङा भला, नाला नथो वठां, चङा भला माण्हू पुठिते हटी वेंदा आहिनि। इन करे जेको असांजे जेके कलाकार आहिनि कॾहिं कॾहिं ॾाढो डिस्करेज थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि में डिप्रेशन अची वेंदो आहे, त भई असां सभु कुझु कयूं था, भई असां पैसा किथां आणियूं जो हेॾा भई प्रोग्राम कयूं। अॼु शो इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन आहिनि, असां हुन कारवां खे पोइ बि वधायोसीं। 18 खां पोइ 19 जो हिकिड़ो जयकुमार हीरू जेको आहे असांजो, जेको हुन रमण जो ख़ासि दोस्त, हुन असांजी 2007 में भॻवान शिवलाणी दुबई मां हुन स्पॉन्सर कयो, 19 बि असां कईसीं। पर चवण जो मुंहिंजो इहो मतिलबु आहे त रमण खे ॾाढो दुख थींदो हुयो, चवंदो यार मां घर ॿार सभु कुझु विञाए, मां चवंदोमांसि यार एॾो सेंसिटिव न थी हरू भरू, भाई तूं असुल इहे चढ़ण वांगुरु न चई। मां चई छा कयां, मुंहिंजे खून में तुर तुर में भरिजी वई आहे, तव्हां बि हुनजा पुट, तव्हांखे बि ख़बर हूंदी, हाणे मिसिस खे ख़बर, भाई उहो चढ़ण वांगुरु सॼो ॾींहुं चवंदो यार तूं घर खे बि ॾिस, ॿियूं बि ॻाल्हियूं ॾिस, सॼो ॾींहुं तूं हे पियो थो करे, कॾहिं बैंक मां कढी न सघीं, सॼो ॾींहुं पियो थो संजो जॉब ते बि बराबरि वञे नथो, ॿियो थो करे। चवंदा आहिनि मजनू जेके थींदा आहिनि उहे कंहिंजी परवाह न कंदा आहिनि। त उहा हिन जी जॾहिं 18 खां पोइ जॾहिं इहो टुटो, सिंधू मेला पहिरियों बंदि थियो, पोइ वरी भई हाणे इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन बंदि थी, त इहो हिनखे मन में ॾाढो टच कंदो हुयो त भई पैसे जे न हुअण जे करे भई असां, ऐं सर्किल बि थोरी बिल्डिंग खड़े करण में कर्ज़ खयां, 30-40 लख रुपया असांजे मथां कर्ज़ अची वियो, त मां पैसा किथां ॾियां हिनखे। त हिन जी ईअं ई हूंदी भई तूं सॼा पैसा तूं पायो यार नथा कढी सघूं, असांजी संता बि ॾिसे थो पाण कर्ज़ में अची वई आहे। पोइ हीअं उहा जेका कड़ी हुई असांजी उते टुटी पई साईं। त हिनखे इहो ॾाढो दिलि में थींदो हुयो भई मां भई हाणे इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन, छा रमण मशहूरु हो इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन, ऐं हिन ऑल इंडिया लेवल बेसिस ते बि सर्किल में मां सम्झा अराउंड 1991 में ऑल इंडिया बेसिस ते बि सम्झो हिन इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन, ही वॉज द फर्स्ट पर्सन जंहिं इंटर कॉलेज उल्हासनगर में लॻाई हुई, ऐं कलाकारनि खे स्वामी शांति प्रकाश आश्रम में ॿियनि हंधि हिते हुते रखियो, ऐं उन्हनि जी शेवाऊं करणु, हे करणु, ऐं हुन सां गॾु इहे जेका त्रिमूर्ति, ॿियो हिकिड़ो पंजाबी हूंदो हुयो, मूंखे हुनजो नालो, हा जयपाल पंजाबी, ऐं ॿियो अशोक नानवानी, ऐं जूली त हुन सां हुई। जूली मां सम्झां थो उनजे वधीक में वधीक वेझे में वेझी संदसि को कलीग हुई जी। ऐं जय 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 हीरू, जेको जयकुमार हीरू जेको हुयो उहो हुयो हुननि जे, हिन घणनि ई कलाकारनि खे पैदा कयो, सिंधू सर्किल में सॼो ॾींहुं वेठा हुआ। पोइ चवंदो हुयो भई जॾहिं बि रखियलु हूंदो हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं, पर ज़रे घटि सभु ॾींहं वेठा हूंदा, भई सॼो पाण हुननि खे लॻंदो भई भई इहे असांजी भई मुक़ाम आहे, भई हिते वियूं था पिया। त इहे ॻाल्हियूं हुयूं। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं मूंखे न्यापो आयो भई हाणे भई रमण राजपाल भई न रहियो, त मूंखे एॾो शॉक आयो, ऐं मां हुनजे वियोसि त शमशान भूमीअ में मां ॾिठो जेके बि लेडीज़ घणे भाई शमशान भूमीअ में न ईंदियूं, पर जूली तेजवाणी, जयश्री ऐं ॿियूं जेके बि घणी जेके आर्टिस्ट हुआ, हिकिड़ो इहो रमण राजपाल हो जंहिंजे भई मां पहिरियों भेरो ॾिठो त भई हेॾा आर्टिस्ट जेके आहिनि उन्हनि जे भई यानी
यानी भॻवान वटि जॾहिं शरीर छॾे करे वियो त एॾा आर्टिस्ट उन्हनि खे दिलि में ॾाढो दुख पियो थिए ऐं उहे सभु आर्टिस्ट उते शमशान भूमि में जमा थिया हुआ। त इहा जी सर, हिकिड़ी जी। वॾी रेस्पेक्ट हुई हुनखे ऐं इहो ॾेखारे थो त भई रमन लाजपाल दिलनि ते राज कयो, बिल्कुलु सर, ॾाढो बिल्कुलु दिलनि ते राज साईं। कयो। तव्हां इहे ॻाल्हियूं असां सां वंडियूं, पंहिंजूं यादगिरियूं असां सां वंडियूं, उन लाइ मां तव्हांजो सर शुक्रगुज़ार आहियां। तव्हां पंहिंजा क़ीमती पल असां सां वंडिया, उन लाइ पिणु मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी सर। मूंखे जय मूंखे झूलेलाल। लॻे थो तव्हां निखिल ऐं हुन भाई उहे जेके आहिनि तव्हां अॼु जेको बीठा आहियो त मूंखे बि लॻे जी। थो तव्हांजे ब्लड में आहे, सम्झो। बिल्कुलु सर, ऐं बिल्कुलु बिल्कुलु। मुंहिंजूं तव्हां सभिनी खे वाधायूं आहिनि, ख़ासि करके सॼी महिरबानी टीम सर। जेका आहे अॼु जेका जी सिंधु सर। सखा टीम आहे उहा बि सम्झो जी नालो सिर्फ़ु सिंधु सखा संगम आहे, पर सिंधु जी नगर साहित्य कला संगम जो पाशो आहे, मां चवंदुसि पाशो आहे। बिल्कुलु 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 सर, उहे बिल्कुुलु। जेके बि अॼु कलाकार बीठा आहिनि, जेके बि रमण सां चंद्र रडासी हो, भाई असां दौलत रूपाणी हुयो, ऐं जयकुमार जी वीरू हुयो, प्रकाश हुयो, ॿुधायो विजय भवनाणी हो, ऐं ॿी जेका सॼी टीम हुई उहा अॼु जेकॾहिं उल्हासनगर में हेॾा कलाकार पैदा थिया आहिनि त हिन में रमण जो तमामु वॾी मेडो अथव। बिल्कुलु हली बिल्कुलु वियो सर, जल्दी, बिल्कुलु। हली वियो जी जल्दी जी में, पर मां चवंदुसि हली इन करे वियो छाकाणि हुनखे सिंधियत जो ॾाढो कमु थियो। जी मां ईअं ई सम्झंदो आहियां भई हुनखे सिंधियत, भई हाणे सिंधियत कीअं थी, मां चवां यार परवाह छो थो करे, वरी कंदासीं, पैसा अची वेंदा पोइ कंदासीं, पर हिन जे मन में इहो ॾाढो खुटकंदो हुयो। ऐं मूंखे लॻे थो भई हीउ जेको अञा करणु पियो चाहे उहो न करे सघियो, उनजे हिन गम हिनखे शायदि खाई छॾियो। जी मुंहिंजो पर्सनल ओपिनियन इहो आहे। जी जी महिरबानी सर, तव्हां असां सां जुड़िया तंहिंजे लाइ मां तव्हांजो थोराइतो आहियां। जय झूलेलाल। ऐं हिकिड़ा ॿ अखर जी सिर्फ़ु मां चवंदुसि, छॾे जी जी वेंदासीं सभु हिते, छॾे वेंदासीं सभु हिते, रहिजी वेंदो सिर्फ़ु, रहिजी वेंदियूं सिर्फ़ु ॻाल्हियूं, जी छॾे बिल्कुलु वेंदासीं सभु हिते, रहिजी वेंदियूं सिर्फ़ु ॻाल्हियूं, यादि रहंदा उहे हमेशह जिंद जान क़ौम तां वारी। रमण उन्हनि मां हिकिड़ो बिल्कुलु हुयो जंहिं पंहिंजे बिल्कुलु सिंधियत खे वधाइण जे लाइ, सिंधी क़ौम जे लाइ पंहिंजी जान ॾिनी। बिल्कुलु। जय झूलेलाल सर। जय झूलेलाल, जय झूलेलाल। सॉरी आई हैव टेकन मोर टाइम आई थिंक। न न सर, काई ॻाल्हि कान्हे। जय झूलेलाल। त दोस्तों ही हुआ श्री सुंदर डंगवाणी जी। जीअं त हिननि ॿुधायो त हुननि जो जेको असांजे उस्ताद रमण हरूलाल राजपाल जो जेको हिकिड़ो फेज़ हो, जॾहिं हू एडवर्टाइज़मेंट वठण वेंदा हुआ, स्पॉन्सरशिप वठण वेंदा हुआ, त दोस्तों मूंखे एतिरी बि ॼाण आहे त के दुकानदार हिकु प्रोग्राम लाइ जंहिंजो ख़र्च लख खां 1.5 लख जे विच में हूंदो हो, उन लाइ डोनेशन सिर्फ़ु 11 रुपया खणी वेंदा हुआ। पोइ तव्हां सोचे था सघो पिया त उन कलाकार जे मन में छा गुज़रंदी हूंदी, जेको निस्वार्थ पंहिंजी मातृभाषा, पंहिंजे ॿोलीअ लाइ कमु करे रहियो आहे। सुंदर डंगवाणी साहब ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त सिंधु मेला जो जेको हिकिड़ो चेटीचंड जे महीने में, चेट महीने में जेको मेलो रखियो वेंदो हो सिंधु मेला नाले सां, उहो 3 ॾींहंनि जो मेलो हूंदो हो, जिते उन्हनि जा पिताश्री हरूलाल राजपाल हिकु स्टॉल लॻाईंदा हुआ वॾो, जिते हू नई टहीअ ताईं असांजो सिंधी वरसो पहुचाइण लाइ हिकु निमाव लॻाईंदा हुआ। उन निमाव, उन एग्ज़िबिशन में असांजी सिंधी पर्सनैलिटीज़, सिंधी शख़्सियतुनि ऐं सिंधी कुर्बानियुनि जा केतिरा ई फोटोस लॻाया वेंदा हुआ। उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो ई हूंदो हो त नई पीढ़ीअ ताईं, नई टहीअ ताईं असांजो वरसो, असांजी सभ्यता पहुची सघे। दोस्तों अॻिते था वधूं पिया, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे मां हाणे कोठींदुसि श्री प्रकाश कुकरेजा जी खे, जेके सीनियर आर्टिस्ट आहिनि असांजे सिंधी रंगमंच जा ऐं को फाउंडर पिणु हुआ सिंधु नगर साहित्य कला संगम। सर तव्हांजो स्वागत आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल सर, तव्हांजो तव्हांजो उस्ताद रमण हरूलाल उस्ताद राजपाल रमण सां हरूलाल पुराणो राजपाल रिश्तो सां हो, पुराणो रिश्तो हो, त उनजी कुझु ॼाण असांजे उनजी कुझु दर्शकनि खे ॼाण ॾींदा। असांजे दर्शकनि खे ॾींदा। रमण राजपाल जीअं सुंदर डंगवाणी चयो कि असां घणो टाइम पंहिंजे हिन संगम जे लाइ कलेक्शन, जेका फंड्स रेज़ करण जे लाइ गुज़ारींदा हुआसीं। मार्केट में हिकु हिकु दुकान ते, हिकु हिकु जॻह ते वञी करे पैसा इकट्ठा करणु एतिरो त कठिन कमु हूंदो हो। जीअं सुंदर डंगवाणीअ बि चयो कि असां जाम जॻहियुनि ते कुझु न कुझु ॿुधी ईंदा हुआसीं ऐं दुखी बि थींदा हुआसीं, पर तॾहिं बि रमण जो चवणु हिकु ई हूंदो हो, असांजो कार्य जेको आहे असां उनखे ॾिसूं। हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा रहंदासीं त कार्य अॻिते न वधंदो।
बसि उहो ई सोचे अॻियां वधंदा रहंदा हुआसीं ऐं कम खे धिकींदा रहंदा हुआसीं। बाक़ी असांजी सॼी ग्रुप जेका हुई, विजय भवनाणी, रमन राजपाल, जयपाल पंजाबी, अशोक नानवाणी, काफ़ी माना संघर्ष खां इन संगम खे अॻियां वधायोसीं। रमण जो चवणु हिकु ई हूंदो हुयो, बसि असां पंहिंजे ग्रुप खे स्ट्रॉन्ग रखूं ऐं पंहिंजे ग्रुप में काई बि अहिड़ी ॻाल्हि न थिए जो कुर्सीअ जी जॻह ते अचे, भई मां वॾो थियां, मां चेयरमैन थियां, मां सेक्रेटरी थियां, इहा ॻाल्हि असांजे विच में न अचे। सभु ॼणा हिकु जहिड़ा ई आहियूं, सभु मेंबर जेके आहियूं, सेक्रेटरी बि आहियूं, सभु चेयरमैन बि आहियूं। हिकु नाले मात्र सिर्फ़ु असांखे रजिस्ट्रेशन जे लाइ सिर्फ़ु खपंदी जेका, उहा असां उते हिकिड़ा नाला ॾिनासीं। अदरवाइज़ असांजे ग्रुप में कॾहिं बि कंहिंजी बि इहा ॻाल्हि न हूंदी की भई केरु वॾो आहे केरु नंढो आहे। हर को पंहिंजे कम में हूंदो हो। असांखे कहिड़ो बि कमु ॾिनो वेंदो त ईअं न हूंदो भई मां हे कयां हो ईअं थो करे, न, जंहिंखे जेको कमु ॾिनो वियो आहे, भले इवन असां हॉल में कुर्सियूं विछाइणियूं आहिनि त कुर्सियूं विछाइण जे लाइ प्रकाश कुकरेजा छो विछाए या विजय भवनाणी छो विछाए, ईअं न हूंदो। जंहिंखे जेको कमु ॾिनो वियो आहे कंदा रहो ऐं ग्रुप खे वधाईंदा रहो। सिंधी ॿोलीअ जो जेको असांजो जुनून हो कमु करण जो, उनखे अॻियां वधाईंदा रहो। हलो, घणो वक़्तु मां न वठंदुसि, ॿिया महिमान बि आहिनि, वधायो। पंहिंजूं यादगिरियूं असां सां वंडियूं, तंहिंजे लाइ मां शुक्रगुज़ार आहियां सर। जय झूलेलाल सर। त दोस्तों, ही हुआ प्रकाश कुकरेजा जी, जिन जो असांजे उस्ताद रमन हरूलाल राजपाल सां केतिरो ई गहरो नातो हो, गहरी दोस्ती हुई। दोस्तों, जीअं त सुंदर डंगवाणी साहब ॿुधायो त प्रोग्राम करण लाइ केतिरा ई पैसा खपंदा हुआ ऐं चङा दफ़ा ईअं बि थींदो हो त प्रोग्राम लाइ जेतिरी रक़म खपंदी हुई उहा गॾु कोन थी सघंदी, पर असांजो उस्ताद रमन राजपाल पुठिते न हटंदो हो। हुननि केतिरा ई दफ़ा पंहिंजे बैंक मां लोन खणी सिंधी प्रोग्राम कया, जंहिंजी ख़बर कंहिंखे बि कोन हूंदी हुई। बसि आख़िरी ॾींहं ताईं कीअं न कीअं करे जेतिरी बि रक़म खपंदी हुई उहा किथां न किथां अची हू आणींदा हुआ। पोइ उहा ॼाण पवंदी हुई त हिननि बैंक मां पंहिंजे पर्सनल लोन्स कढाया आहिनि, कॾहिं होम लोन चई करे कढायो आहे त कॾहिं कुझु। त अहिड़ा हूंदा हुआ असांजा उस्ताद रमन हरूलाल राजपाल। अचो त इन उस्ताद जे मां उन्हनि खे लेखक चवां, हिकु हिदायतकार चवां, कि न हिकु अदाकार चवां, मूंखे सम्झ में कोन थो अचे, छो त हू बहुगुणी शख़्सियत हुआ। हुननि में एतिरी न कला भरियल हुई जो हू हर खेत्र में, भले पोइ उहा लिखावट हुजे या अदाकारी हुजे या हिदायतकारी हुजे, पंहिंजो जौहर अहिड़े नमूने पेश कंदा हुआ जो सभु दर्शक मंत्रमुग्ध थी वेंदा हुआ। अचो त उन्हनि जे ई लिखियल नाटक, असीं नाटक नथा करियूं, जंहिंजी हिदायतकारी पिणु उन्हनि पाण कई आहे ऐं अदाकारी पिणु करे रहिया आहिनि, उनजी हिकु वीडियो क्लिप ॾिसो। असीं नाटक नथा करियूं। हाणे ईअं थींदो आहे। ॾिस, हिकु नंढो देश पाण खां वॾे देश खां पैसा वठी पाण खां नंढे देश खे पैसा ॾींदो आहे। इहा यार गंदी राजनीति मूंखे न सम्झाए। हू गिराको में ॿ ॿ था अचनि। हल, और नंबर 333। हा, घुंगो एॾे जो कॾहिं जा पुट एॾे तो खबर ना मैं किथा था यार, तू तो कमाल जो माण्हू है। हां, ओ भाई मरन पिया तू उनके बचाए भी ना पार्टनर तो गए अगर कान दई तो भाई केर होया भाई पी पुट होया। ऐं ओ जो कलाम पिया चवन, हिक जी मां तेरी घरवारी बेचारी रात जो पिनी जो भी इंतजार कंदी आहे रोटी पचाए करे, त कॾहिं भई अचनि चवनि खे खाराए करे मां सुम्ही पवां। पार्टनर बेचारी कॾहिं कॾहिं त बुखे पेट बि सुम्ही पवंदी आहे। पार्टनर काश असांजी बि का माउ भेण हुजे हा। पार्टनर असांजो बि कोई इंतज़ार करे, असांजो कोई इंतज़ार छो नथो करे। पार्टनर छो नथो करे, छो नथो करे, छो नथो करे। कुछ पार्टनर तोखे केतिरा दफ़ा मना कई अथमि त दारू न पीअंदो कर, दारू न पीअंदो कर। दारू पीअण खां पोइ तूं ॾाढो जज़्बाती थो थी वञे। मां गाॾी आंदी आहे,
हाँ अच तो ॾेखारे ॾेखार ॾेखार तोखे ख़बर आहे गाॾी माना छा? गाॾी माना छा? गाॾी माना सिंबल ऑफ स्टेटस। इहो वरी छा थींदो आहे? गाॾीअ सां इंसान जो क़दुरु थींदो। अच्छा हाणे असांजो क़दुरु थींदो? पार्टनर मां इंसाननि जी ॻाल्हि ते कई। छा असीं इंसान न आहियूं? न पार्टनर, हिन दुनिया में हर कंहिंखे इंसान सम्झण जो हक़ कोन्हे। तूं ये गाड़ी न समझ ने, अच्छा मत गाड़ी दे। बैठे का पार्टनर ये गाड़ी है? हां ये हलंदी की है? पार्टनर हिन तूं वेंदे मां छिकींदस। मां वेंदो तूं छिकी दे? हां या न न न तो छाडे न वेजे पार्टनर, ओ इन जी थोड़ी व्हील अलाइनमेंट बाकी आ। अच्छा हां त व्हील वरी निकरी न वञे, मां तोखे ईअं ई हलाए तो ॾेखारे। हां तू पुठिया पुठिया अचिजे। हां हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। दोस्तों जीअं त तव्हां ॾिठो हू पाण रंगमंच खे मां चवंदुमि इहा रंगमंच जी ख़ुशनसीबी हुई जो असांजो उस्ताद रमन हरूलाल राजपाल उन ते हिकु अदाकारी करे रहियो हो। रमन हरूलाल राजपाल हमेशह सिंधी रंगमंच खे पंहिंजी माउ सम्झंदो हो ऐं माउ सां प्यार बि कंदो हो। दोस्तों हुननि जे लिखणीअ में, हुननि जे अदाकारीअ में हिकु तंज़ हूंदी हुई अॼु जे समाज ते। अॼु जा उहे कूड़ा समाज जा शैदाई जेके पंहिंजो पाण खे सिंधी ॿोलीअ जा वारिस त मञनि था पर उन जे लाइ कुर्बानी करण लाइ तयारु कोन आहिनि। पर असांजो उस्ताद हिकु सचो सिपाही हो, हिकु सचो सिंधियत जो शैदाई हो, जंहिं कॾहिं बि आख़िर ताईं ईअं कोन मञियो त मां पंहिंजो ज़मीर मारे कंहिं ना कामयाब माण्हूअ लाइ के सुठा ॿ अखर ॻाल्हाए उनखे मां ख़ुशि कयां ऐं पोइ उहो मूंखे प्रोग्राम करण लाइ पैसा ॾे। न, इहा ॻाल्हि हुन मरंदे दम ताईं कॾहिं बि कोन कई। दोस्तों अचो त प्रोग्राम खे अॻिते था वधायूं पिया ऐं मिलूं था असांजे नेक्स्ट मुइज़िज़ महिमान जिन जो नालो आहे एडवोकेट दीपक वाटवाणी जी, जेके पाण पिण कलाकार आहिनि। ही VTV प्रोडक्शन जा कर्ता धर्ता आहिनि। हिननि जी पंहिंजी संस्था आहे सिंधु यूथ ग्रुप ऐं मीडिया सां पिण एसोसिएटेड आहिनि। जय झूलेलाल सर, तव्हांजो स्वागत आहे। जय झूलेलाल निखिल जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल सर, तव्हां पाण सिंधी रंगमंच ते अदाकारी पेश कंदा आहियो, तव्हां पाण केतिरा ई इसमें हिदायतकारी कई आहे, लिखिया पिण आहिनि। त हिकु कलाकार ॿिए कलाकार खे ॾाढो सुठे नमूने सम्झी सघंदो आहे ऐं तव्हां रमन राजपाल सां पिण केतिरा ई साल कमु पिण कयो आहे, गॾु केतिरा ई दफ़ा रंगमंच पिण वंडियो आहे। त उन सफ़र जी कुझु यादगिरियुनि जी ॼाण जेकॾहिं तव्हां असांजे दर्शकनि खे ॾियो त जाम सुठो। निखिल राजपाल, सभ खां पहिरीं त तव्हांखे तव्हांजे सॼे परिवार खे जेका रमन राजपाल जिन जी या उन्हनि जे दादा हरूलाल राजपाल जिन जी जेका या कारवां अॻियां हलायो था, जंहिंखे तव्हां जारी रखियो आहे, बिल्कुलु सिंधियत जो इहो रंग, सिंधियत सिंधी रंगमंच। हाणे ॾिसां थो हेतिरनि ॾींहंनि खां वेबिनार शोज़ हली रहिया आहिनि, तव्हां सुठे नमूने एतिरो संचालन करे रहिया आहियो। त तव्हां छाकाणि त रमन राजपाल जा सुपुत्र आहियो त हुन में ॼण तव्हांजो मतिलबु उन्हनि जो हिकिड़ो पाशो मां ॾिसी रहियो आहियां, उन्हनि जी परछाई मां ॾिसी रहियो आहियां ऐं बिल्कुलु मतिलबु सॼे परिवार पाण मोकिलियो आहे। पोइ तव्हांजी माता साहिब हुजनि भावना राजपाल जी, उन्हनि सां बि मां मीडिया जे मंच ते बिल्कुलु मुखातिब थींदो रहंदो आहियां। सिंधू राजपाल जी हुजनि, उहे बि अॼु सांस्कृतिक सामाजिक सरगर्मियुनि में बिल्कुलु सरगर्म आहिनि। त तव्हां जेको चओ था की मतिलबु मां उन्हनि जे लाइ छा थो सम्झां, मां त तव्हांखे ॿुधायां की जॾहिं मां सम्झदारी मतिलबु मुंहिंजी उहा कॉलेज जी लाइफ, स्कूल लाइफ खां पोइ मां कॉलेज लाइफ में आयुसि। त कॉलेज लाइफ में जीअं ड्रामास वग़ैरह थींदा आहिनि, असां उते कॉलेज जे मतिलबु अंडर वन रूफ, अंडर द रूफ ऑफ CHM कॉलेज, उते असां कंदा हुआसीं। त जॾहिं शहर स्तर ते काई एक्टिविटी असांखे करणी हूंदी हुई, मतिलबु कॉलेज खां ॿाहिरि निकिरी उल्हासनगर शहर स्तर ते असांखे काई एक्टिविटी करणी हूंदी हुई, त तंहिं वक़्तु सॼे शहर में अगरि सरगर्म कोई ग्रुप हूंदो त रमन राजपाल जो सिंधु नगर साहित्य कला संघ। मतिलबु असां स्कूल कॉलेजिस में पंहिंजूं एक्टिविटीज़ त कंदा ई आहियूं, पर जॾहिं
असांजे अंदर में कलाकार जागंदो आहे ऐं शहर स्तर ते कुझु करणु चाहींदा आहियूं ऐं सोचींदा आहियूं त कॉलेज खां ॿाहिरि बि शहर जा माण्हू असांखे ॾिसनि, असांजी कला खे सम्झनि ऐं असांखे साराहिनि। छो त तव्हांखे त ख़बर ई आहे कि कलाकार जी सभ खां वॾी बुख हूंदी आहे कि दर्शक हुनखे साराहिनि, दर्शक हुननि जी कला ते ताड़ियूं वॼनि। इहो नज़ारो जॾहिं मां रमन राजपाल जिन जे ऑर्गेनाइज़ कयल प्रोग्राम्स ते ॾिसंदो हुउमि, पोइ सिंधु मेला हुजे या सिंधी नाटक जो, तंहिं वक़्तु त जॾहिं उन्हनि शुरूआति कई, जॾहिं मां नंढो हूंदो हुउमि, मतिलबु कॾहिं दरबार जे मेलनि में उन्हनि जा ड्रामास थींदा हुया ऐं कॾहिं मतिलबु इहे सार्वजनिक फंक्शन्स ते बि, पर निज सिंधी जंहिंखे चइजे, सिंधियत जो जेको रंग जेको आहे उहो हुते ॾिसणु ईंदो हुयो। ऐं मां बि भली असां धीरे धीरे पोइ जेको आहे एकांकी नाटक तरफ़ वधियासीं। मां तव्हांखे ॿुधायां त सिंधु मेला में रमन राजपाल जिन बि मतिलबु गीत संगीत खे बि मौक़ो ॾिनो। जेके कलाकार नाटक खां सवाइ गीत संगीत में रुचि रखनि था, बाक़ाइदे सिंधु मेला में मतिलबु हिकिड़ी ऑर्केस्ट्रा ग्रुप ईंदी ऐं सिंधी गीत सिर्फ़ु अलाउ कया वेंदा हुआ हुते। ऐं मां पंहिंजे दोस्त दीपक माखीजा सां गॾु अची करे हुते सिंधी गीत ॻाईंदो हुउमि ऐं ॾाढो मतिलबु, छो त मूंखे जेको उन वक़्त खां वठी शौक़ु हो हिकु त सिंधी ड्रामास में, सिंधी गीतनि में, पर जॾहिं मंच मिलंदो हो ऐं हेतिरा दर्शक साम्हूं, मतिलबु उहो जेको कंहिं जे हिदायतकारीअ में, कंहिंजे ऑर्गेनाइजेशन में अगरि असां पंहिंजो पाण खे सम्झो प्रवेश तौरु एंट्री करण तौरु पातोसीं त उहो उन वक़्तु सिंधु नगर साहित्य कला संगम जेको रमन राजपाल जी जो ग्रुप हो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिकु ॿिनि ड्रामास में जेके हुननि जा आख़िरी मतिलबु साल हुया, जॾहिं हुननि असांजे कलाकार क़ौम खे सम्झो चालाणो कयो, त आख़िरी हुननि जे सालनि में मां बि हुननि सां ड्रामा कयो। ऐं मूंखे अलॻि अलॻि ग्रुप्स हूंदियूं आहिनि, अलॻि अलॻि कलाकार हूंदा आहिनि, सभिनी जा अलॻि अलॻि वीचार हूंदा आहिनि, पर हिकिड़ो मतिलबु हर कंहिंखे सम्झण वारो सुभाउ हुननि जो हूंदो। मतिलबु जीअं हिकिड़ो इंसानु आहे, इंसान जो सुभाउ थींदो आहे, हर कंहिंजा डिफरेंस ऑफ ओपिनियंस थींदा आहिनि, है न। तव्हांजी सम्झ रंगमंच जे लाइ कुझु थी सघे थी, मुंहिंजी कुझु थी सघे थी, मुंहिंजी प्रेज़ेंटेशन ए थी सघे थी, तव्हांजी बी थी सघे थी, पर उनजे विच में जेको सम्झाइण वारो हुनजो जेका भूमिका हूंदी हुई न, ऐं सम्झण वारी भूमिका जेका हूंदी कलाकार, सभ खां पहिरीं अहमियत ॾींदा हुआ कंहिंजे बि पर्सनल ईगो खे न, पर हुनजी कला खे। सभ खां मुख्य तौरु इहा हुननि जी ॻाल्हि हूंदी कि हुनजे कला खे अहमियत ॾींदा हुआ ऐं कला खे अहमियत ॾींदे हुनखे मौक़ो बि ॾींदा। पाण असां वटि फ़ोन अची वेंदो कि हीअ जेका आहे असांजी एक्टिविटी आहे हुन में तव्हांखे पार्टिसिपेट करणो। मूंखे यादि आहे बालकनि जी बारीअ ते मतिलबु ड्रामा महोत्सव हुयो, 10 रुपए टिकट रखी करे फोल्डर टिकटूं छपायूं वेंदियूं हुयूं उते। मुंहिंजी हिदायतकारीअ में दयाल साराणी हूंदा, हुननि जी हिदायतकारीअ में जवर डेरी गॾु रखवाल असां ड्रामा कयोसीं। मतिलबु इहो बि मंच इन्हनि जो ई हो। त मूंखे यादि आहे उहे एकांकी नाटकनि जो दौरु, 10 रुपया टिकट, ऐं सॼे शहर में अगरि नाटकनि जो मतिलबु ज़िंदा ज़हूर अगरि दौरु रखिणो आहे त हिकिड़ी ग्रुप हूंदी रमन राजपाल जी ग्रुप, जीअं सुंदर डंगवानी साहिब ॿुधायो पिए त त्रिमूर्ति हूंदी ऐं सभु कलाकार हुन सां बिल्कुलु एसोसिएट। ऐं सची करे ॿुधायो त जेको तव्हां चयो न कि असांजी बि संस्था आहे, असां कमु कयूं था, त सिखियासीं त उन्हनि खां ग्रुप हलाइणी कीअं आहे ऐं पंहिंजो पाण खे, पंहिंजे रिलेशन्स खे मेंटेन कीअं करिणो आहे, सभिनी कलाकारनि खे गॾु करे कीअं हलणो आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायोमांव त हिकिड़ो कलाकार थियणु ऐं ऑर्गेनाइज़र थियणु ऐं वरी मतिलबु गॾोगॾु स्पॉन्सरशिप जे लाइ हिते हुते वञणु, इहे सभु ॻाल्हियूं अगरि मां अॼु करे थो सघां त उन्हनि खां मां सिखियो ज़रूरु आहियां, छाकाणि त हिक ॿिए जे देखा देखी थींदो आहे। मां तव्हांखे ॿुधायमि कि स्कूल लाइफ खां पोइ कॉलेज लाइफ में जीअं एंट्री कई त असांजी नज़र हिन ग्रुप तरफ़ हूंदी हुई कि असां हिते बि इंटर कयूं ऐं पंहिंजे हिसाब सां जेके पंहिंजियूं एक्टिविटीज़ आहिनि जारी रखूं। असां बि शुरूआति ईअं ई कईसीं, ड्रामा सां कईसीं। एम कमल साहिब जो जेको ड्रामा जो दौरु हूंदो हो तेॾी महिल एतिरा मूंखे वणंदा। ऐं रमन राजपाल ऐं एम कमल, मतिलबु सुई ऐं धागे जी न हिकिड़ी ट्यूनिंग हूंदी आहे भई, एम कमल जा जेकॾहिं ड्रामा ॾिसंदा आहिनि त रमन राजपाल जी ग्रुप सुठे। ऐं उन मतिलबु एम कमल जो मूंखे ड्रामा मां पढ़ंदो बि हुयुमि, एम कमल साहिब जा, जो उन्हनि जो सुपुत्र आहे नंद बिंद्रानी साहिब, उन्हनि सां बि मुंहिंजो ॻाल्हाइणु थींदो आहे। ऐं जाम मतिलबु खोटो सिक्को मां उहो प्ले कयो, उहो बि रमन राजपाल जिन खां मां गाइडलाइंस वरितियूं ऐं उनजी मां वीडियो फिल्म बि ठाही ऐं म्यूनिसिपल काउंसलर, इहे सभु मां उन्हनि खां ॾिसी। हाणे जेका तव्हां क्लिप ॾेखारी न 80 नाटक नथा कयूं, जी जी
ज़बरदस्त प्ले, ज़बरदस्त ज़बरदस्त। पहिरीं त असां दर्शक थी करे वेंदा हुआसीं ऐं इहे दर्शक थी करे मतिलबु जॾहिं सम्झंदा हुआसीं वरी आसपास दर्शकनि खे ॾिसंदा हुआसीं, उन्हनि जे ताड़ियुनि जो फैको हूंदो हुयो, मतिलबु ईअं हिकिड़ो मतिलबु पाण में बि हिकिड़ो उत्साह अची वियो की असां हाणे असां मथे मंच ते हूंदासीं ऐं हेठि ऑडियंस वई असांखे ॾिसंदी ऐं ताड़ियूं वॼाईंदी, त असां बि सोचींदासीं की हिन ग्रुप खे ॾिसी, हिन कलाकार खे ॾिसी असां किथे न किथे पंहिंजो शौक़ु, पंहिंजी रुचि, पंहिंजे जज़्बात खे बि पूरो कयो। ऐं रमन राजपाल हर कलाकार जे लाइ जेको आहे मतिलबु मां ॿुधाईंदोमांव पॉज़िटिव 100%। किशन रामनानी जी लिखनि था कमेंट ते, जब डेरी गदर अखबार दादा शिवे रामनानी साहब जो लिखियो हो, उहो मां ॿुधायांव कि हिदायत असां कयोसीं ऐं लिखियो हुयो दादा शिवे रामनानी जिन जे पारां। त उहे बि असांजे बिल्कुलु जेका ओटी सेक्शन उल्हासनगर 2 में 87-88 में पहिरियों प्रोग्राम मां सिंधु यूथ सर्किल में कयो हो। ऐं रमन राजपाल जी ग्रुप जेका अॼु त्रिमूर्तीअ जे रूप में तव्हांखे ॿुधाई वई, मतिलबु जीअं विजय भावनानी ॿुधाया विया, जयपाल पंजाबी ॿुधाया विया, इन्हनि खां बि मां सपोर्ट वठी करे पंहिंजी संस्था जे बैनर जे अंडर शोज़ कया आहिनि ऐं इन्हनि बाक़ाइदे मुंहिंजो सहभागी थी करे उन्हनि ड्रामास में, प्रकाश जी तव्हांखे यादि हूंदो स्क्रीन ते आयो अथव, न्यूरा स्कूल में असां हिकिड़ो ड्रामा कयोसीं चंडाल चौकड़ी, हिकिड़ो 3 एक्ट प्ले, उनमें बाक़ाइदा मतिलबु इहा सॼी ग्रुप असां सां गॾु हुई, हुनमें उन्हनि जा रोल हुया बाक़ाइदे। पोइ त जूली तेजवाणी बि मूंसां गॾु हिकिड़ो प्ले कयो असांजे सां। मतिलबु कीअं मूंखे यादि आहे कि मूंखे हेॾा मां बि अॼु मुंहिंजी उमिरि बि गोल्डन जुबली थी वई अथव, गोल्डन जुबली मुंहिंजी उमिरि बि थी वई अथव। मूंखे यादि था अचनि उहे पंहिंजे कॉलेज जा ॾींहं, हेॾा साल मां ॾेई छॾिया रंगमंच खे, अॼु असांखे यादि था कनि। रमन राजपाल हुजे, तव्हां जयपाल जी हुजो, प्रकाश कुकरेजा जी, तव्हां बि त मतिलबु असां त नंढा हूंदासीं तॾहिं तव्हांखे ॾिसंदा हुआसीं। अॼु मूंखे मतिलबु तव्हां कीअं कंहिं कारवां सां गुज़रिया हूंदव, जॾहिं जीअं जीअं सम्झ हारींदो वियुमि त सम्झणु लॻुमि कि किथां किथां तव्हां गुज़रिया हूंदव। अॼु मां पाण ऑर्गेनाइज़र आहियां, मूंखे ख़बर थी पए घणे 20-100 थींदो आहे। तव्हां त बिल्कुलु जेको आहे उहो ॾिठियूं आहिनि ॻाल्हियूं, माना छा चवां, मूंखे शब्द कान्हनि। सभिनी खे सलाम आहे जो हुनजा जेके मतिलबु हुनजा जेके साथी आहिनि उन्हनि खे सलाम आहे, उन्हनि जे परिवार खे सलाम आहे। ऐं हेमकमल साहब हिकु गज़ल लिखी आहे जेका रमन राजपाल साहब जे मथां बिल्कुलु मतिलबु उन्हनि जी जेका सोच हुई, उन्हनि जी जेका उमेद हुई, दादा हरूलाल राजपाल जी हुजनि, रमन राजपाल जी हुजनि, या जेके बि कलाकार तव्हां अॼु हिन मंच ते उन्हनि जे लाइ वठी आया, उन्हनि जे लाइ ॻाल्हाइण, उन्हनि खे हिकु उमेद आहे कि सिंधी रंगमंच खे माण्हू साराईंदा। हिते असांखे जेको वेंदे वेंदे सुंदर डंगवानी जी चई विया कि असांजो हाल हिकु मंगते वांगुरु न थी वञे, आया अथई वठण, उहो न थी वञे, असांजो हाल सुभाणे ज़रूरु सुठो थियण वारो आहे। इहा उमेद असांखे सभिनी खे आहे। बसि इहे 2 सिटूं हेमकमल साहब जूं यादि थियूं अचनि कि उहो जेको सुभाणे वारो आसिरो आहे न, उहो रमन राजपाल जी बि सॼी उमिरि छाणे वियो, शायदि मुंहिंजी बि सॼी उमिरि छाणे वञे, चाहे शायदि सुंदर डंगवाणी साहब जी बि सॼी उमिरि छाणे वञे, पर ईंदो ईंदो। असांजी ईंदड़ जनरेशन जे लाइ सुनहरी सिंधी रंगमंच पक ईंदो। कुझु सालनि खां हिकिड़ो जेको आहे न, उहो सिंधु नगर साहित्य कला संगम हुजे, VTV प्रोडक्शन हुजे, ॿियूं संस्थाऊं हुजनि, सोशल मीडिया जो माध्यम हुजे, वेबिनार हुजनि, NCPSL जी कोशिश हुजे, ही कुझु सालनि खां हिकिड़ो नओं जेको उत्साह आहे न, यूथ में बि, नौजवाननि में बि बिल्कुलु ईंदो। ऐं इन जो कारण, इन जो जेको बिज आहे, उहो रमन राजपाल जहिड़ा जेके उस्ताद, सिंधी रंगमंच जा उस्ताद जेको तव्हां टाइटल रखियो आहे, बिल्कुलु उन्हनि खे क्रेडिट वञे थी। छाकाणि उन्हनि जेको सुपिनो ॾिठो धीरे धीरे साकार थियण तरफ़ पंहिंजी विख वधाए रहियो आहे। त हेमकमल साहब लिखियो हो त उहो इहो आसिरो वियो सॼी उमिरि छाणे, सुभाणे सुभाणे सुभाणे, उहो सुभाणे हाणे धीरे धीरे अची रहियो आहे। उहो आसिरो छा हो कि सिंधी रंगमंच जी सूंह वधे। रमन राजपाल जो बि सुपिनो उहो हुयो, हरूलाल राजपाल जो बि सुपिनो उहो आहे। अॼु तव्हां कंहिं बि प्रोफेशन में आहियो, प्रैक्टिकली असां पंहिंजा कम धंधा कयूं था, पर असांजे रत में, असांजे जुनून में, असांजे जज़्बात में त इहा ई ॻाल्हि आहे कि सिंधी रंगमंच जी जेका सूंह आहे उहा वधंदी। बसि मूंखे शब्द ई कान्हनि। जी सर। तव्हां असां सां जुड़िया
ऐं पंहिंजूं हेतिरियूं अनमोल यादगिरियूं असां सां वंडियूं, तंहिंजे लाइ मां तव्हांजो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी सर, जय झूलेलाल। जय झूलेलाल। दोस्तों, असांजे उस्ताद रमण राजपाल लाइ केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहियूं त सिंधी रंगमंच लाइ हुननि हे कयो, हुननि जे लेखणीअ में हेतिरो दम हूंदो हो, हुननि जी अदाकारी एतिरी ज़बरदस्त हूंदी हुई। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त हू जॾहिं बैंक में कमु कंदा हुआ त पंहिंजो 100% उते ॾींदा हुआ। दोस्तों, मां जॾहिं अॼु त मां चार्टर्ड अकाउंटेंट आहियां, पर जॾहिं मां पढ़ी रहियो हुउसि तंहिं महिल हू गॾु हुआ मूंसां, मूंखे गाइड कंदा हुआ। केतिरियुनि जॻहियुनि ते हू मूंखे अहिड़ियूं अकाउंट जूं ट्रिक्स ॿुधाईंदा हुआ जेके अॼु मूंखे प्रोफेशनल लाइफ में घिरण खां पोइ सम्झ में अची रहियूं आहिनि त असां अकाउंट्स खे कीअं टैकल कयूं, कीअं उन्हनि खे सॉल्व करे था सघूं। दोस्तों, मूंखे यादि आहे त जॾहिं हुननि जे विछोड़े खां पोइ असीं डॉक्यूमेंटेशन जे लाइ हुननि जे बैंक विया हुआसीं त हुननि जा जेके बैंक जा कलीग्स हुआ उहे उन्हनि जे अखियुनि में पिणु पाणी हो त दोस्तों, हू चई रहिया हुआ तव्हां त पंहिंजे घर जो भाती विञायो आहे या सिंधी रंगमंच ते हिकु कलाकार विञायो आहे, पर हुननि जो जेको पंहिंजे बैंक में योगदान हूंदो हो, जेको हू पंहिंजे हिकु, मां चवंदुमि, एररलेस कमु कंदा हुआ, हुननि जे कम में कॾहिं बि का ग़लती कोन थींदी, त अहिड़ा हुआ असांजा उस्ताद रमण राजपाल। दोस्तों, हू सिंधी रंगमंच ते 3 क़िस्मनि जा प्रोग्राम पेश कंदा। हिकिड़ी थींदी हुई जनवरीअ में, 26 जनवरीअ जे मौके ते व्याख्यान चटाभेटी थींदी हुई, जंहिंमें हू अहिड़ा कलाकार मंच ते आणींदा हुआ जिन खे ॻाल्हाइण जो शौक़ु हुजे, जिन खे हिकु सुठी एंकरिंग करणु ईंदी हुजे, जिन खे हिकु सुठो लेक्चर ॾियणु ईंदो हुजे, उन्हनि जे लाइ उहो प्लेटफॉर्म ॾिनो वेंदो हो। पोइ मार्च में चेटीचंड जे वेझो सिंधु मेला रखियो वेंदो हो, जिते जिन कलाकारनि खे ॻाइण जो शौक़ु हुजे, बैत ॿुधाइण जो शौक़ु हुजे, नचण जो शौक़ु हुजे, उहे पंहिंजी कलाकारी जो जौहर उते अची पेश कनि। ऐं पोइ 14 अगस्त ते पंहिंजे पिता हरूलाल राजपाल जिन जे जनम ॾींहं ते, जंहिंखे असीं सिंधु सभ्यता ॾींहुं करे बि मल्हाईंदा हुआसीं 14 अगस्त ते, उन ॾींहं ते हू सुवालनि जवाबनि जो अंतर स्कूली चटाभेटी रखाईंदा हुआ, जिते स्कूली ॿारनि खां सुवाल जवाब पुछा वेंदा हुआ त उन्हनि खे सिंधी साहित्य जी, सिंधी संस्कृतीअ जी ऐं हिंदू धर्म जी केतिरी ॼाण आहे। ऐं पोइ दिसंबर में इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन रखी वेंदी हुई, जिते अदाकारी, हिदायतकारी, लिखणी, न ॼाण ॿिया केतिरा ई अहिड़ियूं कलाऊं पेश करण लाइ कलाकारनि खे रंगमंच ते आंदो वेंदो। मूंखे असांजे उस्ताद SP मेघाणी भाऊअ जा अखर था यादि अचनि, जिन हिकिड़ो दफ़ो रमण राजपाल खे चयो हो त रमण, तूं सिंधी रंगमंच ते ऑक्सीजन जो कमु कयो आहे, ऑक्सीजन सिलेंडर जो कमु कयो आहे, तूं उहा ऑक्सीजन सिंधी रंगमंच खे ॾिनी आहे नवनि कलाकारनि जे रूप में, जंहिंजे करे अॼु सिंधी रंगमंच ज़िंदा आहे, जंहिंजे करे ॿियनि संस्थाउनि ताईं नवां कलाकार पहुची रहिया। दोस्तों, अचो त प्रोग्राम खे अॻिते था वधायूं ऐं मां हाणे कोठींदुसि श्री सिंधु कुमार हरूलाल राजपाल जी खे, जेके पिणु दादा हरूलाल राजपाल जा सुपात्र आहिनि, असांजे रमण राजपाल जा भाउ आहिनि, ऐं अॼु बि हू सिंधी ॿोलीअ जी उहा जोत अॻिते वधाए रहिया आहिनि। दादा हरूलाल राजपाल जी हिकु प्रैक्टिस हूंदी हुई, हिकिड़ी, मां चवंदुमि, उन्हनि जो हिकिड़ो नेम हूंदो हो त असांजा जेके बि उल्हासनगर में सिंधी सपूत आहिनि, जेके बि उन्हनि जा पुतला लॻल आहिनि, उहे सिर्फ़ु पुतला न रहिजी वञनि, उन्हनि जे वर्सीअ ते, उन्हनि जे जनम ॾींहं ते उन्हनि पुतलनि खे सजायो वञे, उन्हनि ते हार चाढ़े, उन्हनि खे श्रद्धांजलि ॾिनी वञे। इहो दादा हरूलाल राजपाल पंहिंजे जीवन काल में मरण ताईं कंदा रहिया, ऐं उन खां पोइ इहा वाघ संभाली आहे सिंधु कुमार हरूलाल राजपाल, ऐं ॿिया पिणु केतिरा ई सांस्कृतिक कम कंदा आहिनि ऐं माइनास कलाकार पिणु आहिनि। सर, जय झूलेलाल, तव्हांजो स्वागत आहे। जय झूलेलाल। सर, जीअं त कलाकारीअ जे खेत्र में हू कीअं हुआ, उहे त ॻाल्हियूं असां ॿुधियूंसीं। हाणे मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि त तव्हां भले एज़ अ कलाकार हू कीअं हुआ उहो बि ॿुधायो, पर उन सां गॾोगॾु हू हिकु भाउ जे रूप में, हिकु पुट जे रूप में कीअं हुआ, उहो पिणु असांजे दर्शकनि अॻियां रखंदा। बिल्कुलु जी। पहिरीं त मां वाधायूं ॾींदुसि सिंधु सखा संगम ऐं ॿी सॼी टीम खे, या जेके हिन सां जुड़ियल आहिनि, त उहे अहिड़ा सुठा प्रोग्राम करे रहिया आहिनि। अॼु असीं यादि करे रहिया आहियूं रमण राजपाल खे। रमण खे इहे सभु ॻाल्हियूं विरासत में मिलियूं पिता साहिब श्री हरूलाल राजपाल खां। ऐं जीअं होनहार पुटु हूंदो आहे जेको पंहिंजे पीउ जे कार्यनि खे अॻियां वधाईंदो आहे, तीअं ई रमण राजपाल बि उहो सभु कयो। पिता जेकॾहिं एक्टर, डायरेक्टर
ऐं लेखक हुया, पर रमन राजपाल में उन खां वधीक घणी ॻाल्हियूं पोइ उन्हनि उहे सिखियूं। सिंधी रंगमंच जी जेका बि कुंड कर्ष आहे या जेके बि कार्य आहिनि उहे हिनखे लॻभॻि सभु ईंदा हुया। लेखक हुजे, हिदायतकारी हुजे, कलाकारी हुजे, लाइटिंग हुजे, एंकरिंग हुजे। हुननि रेडियो ते अनाउंसमेंट कई ऐं जंहिंमहिल नओं नओं अञा टीवीअ ते न्यूज़ चालू थियो सिंधी, तंहिंमहिल हुनमें बि हुननि अनाउंसमेंट कई हुई, एंकरिंग कंदा हुया। ऐं असांजे फैमिलीअ जो, पिता श्री हरुलाल राजपाल जो या रमन राजपाल जो या असांजो जेको मक़सदु आहे उहो आहे सिंधियत खे क़ाइमु रखणु ऐं सिंधियत खे अॻियां वधाइणु। ऐं सिंधियत खे अॻियां वधाइण लाइ जेके ज़रिया आहिनि उहे आहिनि गीत, संगीत, नाटक, जिन लाइ रमन राजपाल सभिनी रस्तनि ते उन्हनि खे अॻियां वधण जी कोशिशि कई। जेके तव्हां पिणु ॿुधाया त लेक्चर कॉम्पिटिशन रखी वेंदी आहे, निबंध प्रतीक्षा जंहिंखे चइबो आहे, त एसे लिखियो वञे उहो रखियो वेंदो हुयो। सिंधी नवनि कलाकारनि खे सिंधू मेला, चेटीचंड जे मेले जेको असां कंदा हुआसीं, उन्हनि खे उन जो मौक़ो ॾींदो वेंदो हो। कहिड़ा बि कलाकार हुनखे ॻाइणु ईंदो हुजे या न ईंदो हुजे, अची हुते ॻायो, पाण खे थोरो सिंधियत सां जोड़ियो। ऐं तंहिंखां पोइ नाटक चटाभेटियूं, उन्हनि अंतर कॉलेजी नाटक चटाभेटियूं रखियूं ऐं ऑल इंडिया ड्रामा कॉम्पिटिशन पिणु रखियूं। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी चवणु चाहींदुसि त सुंदर डंगवाणी साहिबु हिकिड़े अखर ते थोरो मुंझनि पिया, उन्हनि खे शायदि यादि न पियो अचे त सिंधू मेला ते जंहिं महिल असां प्रोग्राम रखंदा हुआसीं त पिता साहिबु हिकु निमाह लॻाईंदा हुआ, श्री हरुलाल राजपाल। उन्हनि सां गॾु मुंहिंजो ॿियो साथी हूंदो रोचीराम तीरथदास, जेके पिणु सिंधियत जा सीधा ई हुआ। असीं हिते सिंधी रंगमंच या सिंधियत उन्हनि खे यादि करे रहिया आहियूं त रोचीराम तीरथदास पिणु हुआ, उन्हनि खे बि यादि करणु ज़रूरी आहे, उहे बि सिंधियत जा सीधा ई हुआ। ऐं तव्हां ॿियो चयो त भई मां पारिवारिक या उहो कहिड़ा पुट कीअं हुया छा, उहो बि कुझु उन्हनि लाइ ॿुधायां त रंगमंच, सिंधियत या ॿियो कुझु जेके हुनखे मिलिया उहे त मिलिया ई मिलिया, पर संस्कार पिणु हुननि खे माउ पीउ मां मिलिया। असां पहिरीं हिकिड़ी बैरक में रहंदा हुआसीं ऐं पोइ मूंखे 2 ॿार थिया, रमण खे 3 ॿार थिया, त बैरक में थोरी सोड़ थी त हिन थोरो परे हिकिड़ो फ्लैट वरितो। पर फ्लैट वठण खां पोइ बि हू रोज़ माउ पीउ खे पेरे पवण ईंदा हुआ ऐं लगातार, माना जेसि ताईं उहो फ्लैट हुननि जॾहिं घर छॾियो ऐं फ्लैट जेसि ताईं उहो हिन हयात रहिया तेसि ताईं उहो माउ पीउ खे पेरे पवण ईंदा हुआ। ऐं उहो बि तॾहिं जॾहिं हू लोकल पकड़ींदा हुया। अॼु जा ॿार ईअं शायदि न करे सघनि या न कंदा आहिनि। अॼु त मूंखे लॻंदो आहे त माउ पीउ जेकॾहिं हिकिड़े ई फ्लैट में, हिकिड़े ई हिन में बिल्डिंग में रहंदा हूंदा, हेठि मथे फ्लैटनि में, त उहे बि शायदि रोज़ न मिलंदा हूंदा, पर हू रोज़ माउ पीउ खे पेरे पवण ईंदो हो। ऐं जेकॾहिं असांजी मम्मी, जंहिंखे असां भाभी चवंदा हुआसीं, उहा निकिरी वेंदी थोरो जल्दी दरबार में, त उते दरबार बि हुनखे वञी पेरे पवंदा हुआ। त सोचो त उहो केतिरा सुठा हुन में इहा ईंदा हूंदा त भई जंहिं महिल माउ खे पेरे पवण वेंदा हूंदा ऐं ॾिसंदा हूंदा उते जेके हुन सां गॾु ॿियूं मायूं वेठियूं हूंदियूं सत्संग ते, त भई अहिड़ा पुट बि हूंदा आहिनि जेके हिते बि पेरे पवण अचनि था। त मूंखे लॻे थो इहे संस्कार आहिनि जेके असांखे असांजे माउ पीउ मिलिया आहिनि। जी बिल्कुलु ऐं ॿियूं बि बिल्कुलु। हुनमें घणी ॻाल्हियूं हुयूं। हुन खां हिकु दफ़ो पुछियो वियो हुयो, बालकनि जी बारी वारनि हुन खां चयो त भई रमण, तव्हां वटि कलाकार आहिनि ऐं असां वटि सॼो सिस्टम आहे, त अचो त भई गॾिजी करे तव्हां बि असां सां जुड़ी वञो त असां हिकिड़े ई बैनर हेठि कमु कयूं। त रमण हुनखे जेको सुंदर जवाबु ॾिनो, सुहिणो जवाबु ॾिनो, मूंखे अॼु बि यादि आहे त रमण चयो, सर जेको तव्हां चई रहिया आहियो, तव्हां जेके बि असां लाइ कयो आहे या जेके बि तव्हां असां सहयोग कयो आहे, असां तव्हां लाइ शुक्रगुज़ार आहियूं। पर जेकॾहिं असां तव्हां सां मिली वेंदासीं त ईअं थींदो त ॼण भाई जेके गिलास भरियल आहिनि उहे के लोटे में सॼो पाणी पइजी वञे। पर मां चाहियां थो त तव्हां हिकु थालीअ जे रूप में हुजो ऐं असां गिलासनि जे रूप में हुजूं। थालीअ जी पंहिंजी अहमियत आहे, गिलासनि जी पंहिंजी अहमियत आहे। जंहिं महिल हू गॾु थींदा आहिनि त सुठे नमूने हूंदा आहिनि, ऐं जे गिलास अलॻि थी विया ऐं थाली अलॻि, तॾहिं बि हुनजी अहमियत पंहिंजी बि रहंदी आहे
ऐं उन्हनि जी गॾिजी बि अहमियत रहंदी आहे। त अहिड़ा सुठा सुठा जवाब, अहिड़ियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं उन्हनि में शुरू खां ई वठी हुयूं। ॿियो ॿुधायो। जी जी, त सर काई अहिड़ी यादगिरी हुजे, को किस्सो हुजे जेको तव्हांजे दिलि में अॼु बि घर करे वेठो हुजे, जेको तव्हां कॾहिं बि रमण राजपाल जो नालो ॿुधंदा हुजो ऐं तव्हांजे साम्हूं उभरी ईंदी हुजे उहा ॻाल्हि, त उहा बि पिणु शेयर कंदा? मूंखे यादि आहे त रमण बैंक में हो, त हुनखे ट्रेनिंग लाइ वञिणो पवंदो अलॻि अलॻि टाइम ते। हिकिड़ो दफ़ो ई इनखे चंडीगढ़ वञिणो हो। मां दुकान ते वेठो हुउसि ऐं असांजे घर में परंपरा आहे त पहिरें पवंदा आहियूं वॾनि खे, माउ पीउ खे त पवंदा आहियूं, मां रमण खे बि पहिरें पवंदो हुउसि। त मां दुकान ते वेठो हुउसि, हिनजी लोकल हुई, त रमण मूंखे चयो त हल मूंखे छॾे आ लोकल ताईं। मां चयो मां हाल छॾे थो अचां। मां गाॾी खे हिनखे छॾणु वियुसि लोकल ते, ऐं लोकल छॾे जीअं आयुसि मां हिते, त मूंखे ईअं खुटको थियो भई, त भई मां जॾहिं बि रमण सां गॾजंदो आहियां, रमण काॾे ॿाहिरि वेंदो आहियां, मां काॾे ॿाहिरि वेंदो आहियां, त मां हुनखे पहिरें पवंदो आहियां। अॼु त उहो शहर खां ॿाहिरि पियो वञे, मां हुनखे पहिरें न पियुमि। त एतिरे में ई मूंखे रमण जी फोन आई त चई मुंहिंजो नावल हिते रहिजी आहे दुकान ते, उहो नावल तो मूंखे ॾेई वञ। ऐं मां कुझु बि न सोचे दुकान पंहिंजे नौकर जे हथु छॾे करे उहो नावल उनखे ॾियण लाइ वियो आहियां। ऐं माना ईअं जंहिंमहिल मां रमण खे ॾिठो त ईअं अखियुनि मां ईअं पाणी अची वियो ऐं ईअं अॼु भाकुर पातोमांसि ऐं पहिरें पियोमांसि। त माना के अहिड़ियूं यादियूं हूंदियूं आहिनि जेके कॾहिं न विसरंदियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु सर, तव्हां असां सां जुड़िया, पंहिंजूं यादगिरियूं असां सां वंडियूं, तंहिंजे लाइ मां दिलि जे गहराइयुनि सां तव्हांजो थोराइतो आहियां। महिरबानी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। त दोस्तों, ही हुआ सिंधू कुमार हरूलाल राजपाल, जिन असांखे उन्हनि असांजे उस्ताद रमण हरूलाल राजपाल जे घरू जीवन जो कुझु यादगिरियूं ऐं ॼाण ॾिनी। दोस्तों, मां जीअं त तव्हांखे अॻु में ई ॿुधायो त उस्ताद रमण राजपाल हिकु बहुगुणी शख़्सियत हुआ। हुननि लिखणीअ में पिणु पंहिंजो हथु आज़मायो ऐं बख़ूबी कामयाबीअ सां उन्हनि केतिरा ई सुठा सुठा नाटक ऐं नृत्य नाटिकाऊं पिणु लिखियूं। उन्हनि जी हिकिड़ा नृत्य नाटिका आहे जेका अॼु बि सिंधू सखा संगम केतिरा ई दफ़ा रंगमंच ते पेश कंदो आहे, न सिर्फ़ु उल्हासनगर में पर भारत देश जे कुंडकर्ष में इहा नाटिका पेश थी चुकी आहे, नृत्य नाटिका पेश थी चुकी आहे, जंहिंजा लेखक आहिनि असांजा उस्ताद रमण हरूलाल राजपाल। अचो त उन सुहिणा सिंधी, हुन नृत्य नाटिका जो नालो आहे सुहिणा सिंधी, उनजो हिकु दृश्य ॾिसूं था जंहिंजा लेखक आहिनि उस्ताद रमण हरूलाल राजपाल। ऐं ही जेको इसम असीं तव्हांजे साम्हूं ॾिसंदासीं वीडियो, उन में उन्हनि जो आवाज़ पिणु आहे, उन्हनि हिकु किरदार खे पंहिंजो आवाज़ पिणु ॾिनो आहे। सुहिणा सिंधी। दादा पहिरें तो वहां छुट पुट छुट। हु इज दिस ओल्ड जेंटलमैन? मुंहिंजो ॾाॾो, ग्रैंडफादर। ओह, सो मेंटेन्ड। वैसे ये मेहंदी की रस्म का क्या मतलब है? मेहंदीअ जो ॻाढ़ो रंग थींदो आहे सुहाग जी निशानी, ऐं हर भारतीय नारी पंहिंजे सुहाग जी मंगल कामना लाइ सिंदूर ऐं मेहंदी लॻाईंदी आहे। जेतिरो मेहंदीअ जो रंग गहरो, ओतिरो साजन जो प्यार गहरो। Actually, you know, when I was just 5 years old, I had shifted to America. So I don't understand all this. Bit confused. इहा हालत अॼु हर कंहिं सिंधीअ जी आहे। हू कंफ्यूज थी चुको आहे। पुट, मुंहिंजल कंहिं ॿिए कारण सबबु आहे, मगर ॾोह संस्कृतीअ खे थो ॾिनो वञे। छुट पुट छुट। हाणे ही जेको तो उथी मूंखे पेरे पई, इहो संस्कार किथां आहे? अमेरिका में त हथ मिलाईंदा आहिनि न पुट। I don't know. मां थो ॿुधायां, दरअसल असां सभिनी सिंधियुनि जे शरीर में सिंधू नदीअ जो अमृत रूपी जल आहे। असीं केतिरो बि भुलाइण जी कोशिश करियूं, मगर सिंधू नदीअ जूं उहे छोलियूं छलांगूं लॻाए असांखे अहसासु कराईंदियूं आहिनि। तव्हांजी टहीअ खे सभु कुझु संहिंजो मिलियो, मगर मूंखे यादि आहे उहो वक़्तु जॾहिं नक्शे ते नेताउनि हिकु लीक पाए भाउरनि खे जुदा करे छॾियो। तव्हांखे उन सूर जी लहस बि न आई
जेको असां सठोसीं। पुट ज़रा कल्पना कर, सिंध में ज़मीनदार ऐं वॾेरा, मुखी ऐं मान वारा, उहे हिक ई झटके में हिते अची शरणार्थी बणिजी पिया। आलीशान हवेलियुनि ऐं कोठनि जा मालिक हिते मिलिट्रीअ जे कैंपुनि में ढोर ढगनि वांगुरु रहण लॻा, मजबूर थी पिया उन ज़िंदगीअ लाइ। ही जेको तव्हांजी पीढ़ी महल माड़ियूं ऐं बंगला ॾिसे थी, उनखे कुझु बि अहसासु न आहे त कीअं असीं लोकल ट्रेनुनि में वञी गोलियूं बिस्किट ऐं खट मिठड़ा विकिणी गुज़रान कंदा हुआसीं। ऐं असांखां माण्हू शयूं ख़रीद कंदा हुआ, असां ते शरणार्थी हुअण जो क्यास खाई। ज़रा सोच उहा हालत त वॾा वॾा घराणा जिन जे घरनि में का बि कमी कान हुई, हिते अची हर कमीअ जो शिकार बणिया। बस चौ तरफ़ ॼण ऊंदहि हुई, आईंदह जेका रोशनी हुई त बस असांजे सिंधी क़ौम जो हौसलो, मेहनत, साफ़ नियत ऐं झूलण। अॼु उन करे ई तूं कंहिं औज ते आहीं पुट, ऐं पंहिंजी क़ौम खां हिकारत करे रहियो आहीं। देखिए, I didn't want to hurt you. बिल्कुल सही आहीं पुट। दोस्तों, कुछ मिंटनि जे दृश्य में कीअं न केतिरी वॾी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं पेश कई वई। इहो हुननि जे लिखणीअ जो असर हूंदो हो। जॾहिं बि हू सिंधी रंगमंच ते को बि इस्म, का बि पेशकश दर्शकनि अॻियां रखंदा हुआ, त उन पेशकश में को न को संदेश दर्शकनि लाइ ज़रूर हूंदो। पोइ भले उहो सिंधी वरसो उन्हनि ताईं पहुचाइण छो न हुजे, या समाज खे आईनो ॾेखारण छो न हुजे। हमेशह हू चवंदा हुआ त हिकु कलाकार जेको आहे उहो समाज जो आईनो आहे, ऐं असांखे समाज ताईं समाज जे हक़ीक़तुनि खे पहुचाइण जी ज़िमेदारी आहे। बस इन पंहिंजे ज़िमेदारीअ खे, उन ज़िमेदारीअ जो पालन कंदे हू हमेशह पंहिंजी हर पेशकश दर्शकनि अॻियां रखंदा हुआ, ऐं कामयाबीअ सां उहा पेशकश दर्शकनि जे दिलि में घर करे वेंदी हुई। दोस्तों, मां इहो चवंदे फ़ख्रु थो महसूस कयां त मां जेके अखर तव्हांजे साम्हूं ॻाल्हाए रहियो आहियां, हिकु हिकु अखर बस उन्हनि जो ई ॾिनल आहे। मूंखे यादि आहे त हू जॾहिं बि पंहिंजी का स्क्रिप्ट लिखंदा हुआ कंहिंजे लाइ बि, त उहा स्क्रिप्ट मूंखे ॾींदा हुआ पढ़ण लाइ। मां ख़ुशि थींदो हुउमि, मां तंहिं महिल ॾाढो नंढड़ो हूंदो हुउमि, मां ख़ुशि थींदो हुउमि, अड़े अहिड़ो वॾो कलाकार मूंखे पंहिंजी स्क्रिप्ट थो ॾे पियो, भई मथां मां काई हुननि खे ग़लती ॻोल्हे ॾियां। पोइ मां हुननि खे पुछो, भई तव्हां हेॾनि सालनि खां लिखंदा आहियो, तव्हां मूंखां था पढ़ायो, मूंखे ख़बर थोरी पवंदी भई हिन में छा ग़लति आहे। हू मूंखे चवंदा हुआ, खिली करे चवंदा हुआ, हे मां तोखे हिन करे पढ़ण लाइ ॾींदो आहियां जीअं तुंहिंजी सिंधी ॻाल्हाइण ऐं सिंधी अखरनि ते हिकु ग्रिप अचे, तूं चङी तरह सिंधी ॻाल्हाए सघे, चङी तरह हिकु हिकु अखर हिजे करे दर्शकनि अॻियां पेश करे सघे। दोस्तों, वधूं था प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे। मां तव्हांजे साम्हूं कोठींदुसि श्री जयपाल खूबचंदानी जी खे, जेके पिणु सीनियर कलाकार हुआ, सिंधी रंगमंच जा कलाकार आहिनि ऐं अॼु बिज़नेसमैन आहिनि। ऐं रमन राजपाल सां हिननि जो काफ़ी गहरो दोस्तीअ जो ऐं एज़ अ कलाकार पिणु रिश्तो रहियो आहे। सर, तव्हांजो स्वागत आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल निखिल सर, जीअं त तव्हां रमन राजपाल सां उन वक़्तु जुड़ियल हुआ जॾहिं हू पंहिंजी जफ़ाकशी करे रहिया हुआ सिंधी रंगमंच लाइ, सिंधी साहित्य लाइ, तव्हां उन्हनि खे उहो संघर्ष कंदे ॾिठो आहे, तव्हां उन्हनि सां पाण पिणु उहो संघर्ष कयो आहे, त उन बाबति का ॼाण असांजे दर्शकनि अॻियां पेश कंदा, का यादगिरी हुजे त उहा ज़रूर पेश कंदा। निखिल जी, रमन सां मुंहिंजी मुलाक़ात थी 1987 में, जॾहिं असां सभु मिलियासीं सिंधु नगर साहित्य कला संगम जो पायो विधोसीं। उन वक़्तु इहो चयो वेंदो हो कि सिंधी नाटक करणु माना मखण जी शीख पचाइण जहिड़ो आहे। ऐं उन वक़्त ते वरी सॼो मांडाणो
कठो करे ऐं इंटर कॉलेज जे ड्रामा कॉम्पिटिशन करणु, उहो बि 18 सालनि ताईं, उहो मखण जे शीख पचाइण खां घटि कोन हुयो। रमण सां मुंहिंजो पर्सनल अटैचमेंट वधीक हूंदो हो। मां तोखे ॿुधायां कि हिकु ॾींहुं सुबुह जो 8 बजे रमण मुंहिंजे घर आयो। ॿाहिरां अची सॾु कयईं, जयपाल मूंखे सॾु ईअं कंदो हुयो। मां चयो हिनखे कीअं ख़बर पई कि अॼु मां छुटी कई आहे ऐं मां घर वेठो आहियां। त ॿाहिरि निकितुमि, चयोमांसि अच अंदरि अच। पुछोमांसि तोखे कीअं ख़बर पई कि मां छुटी कई आहे? चई प्लेटफॉर्म ते ॾिसण में न आहे न तूं अॼु। ॿई सेम लोकल में वेंदा हुयासीं जी। ऐं मुंहिंजे घर आयो उहो, जेको घर मां टिफिन खणी आयो हुयो बैंक में खाइण जे लाइ, उहो असां ॿिन्ही उते पूरो कयोसीं। मुंहिंजे घर में नाश्तो कयोसीं। तंहिंखां पोइ 9 बजे निकिरी करे बालकन जे बाड़ीअ ते वियासीं। जेको ज़रूरी कमु हुयो उहो निपटाए करे तंहिंखां पोइ 11 बजे निकितो आहे ऐं वञी करे एडवर्टाइज वठण लाइ। त उनजो जेको माइंड हुयो, जेको जुनून हुयो नाटक जे लाइ, हुनखे 8 बजे मुंहिंजे घर वठी आयो आहे सुबुह जो। जी। ऐं सुबुह जो एक्चुअली हो 7:21 लोकल पकड़ींदो हो, पर जॾहिं हुनखे ख़बर पई कि मां 7:44 में वेंदो आहियां त हुन उहा लोकल चेंज करे छॾी। हो पोइ मां वारी लोकल में ईंदो ऐं शाम जो बि साॻी ॻाल्हि 5:22 उतां पकड़े करे वापसि ईंदो मूंसां गॾु। ऐं वरी पोइ राति जो 9 बजे ताईं असां मार्केट में हूंदा हुआसीं। कंहिं बि न कयल ॻाल्हि खे हा कीअं कराइबी आहे, उहो रमण खे ॾाढो सुठे नमूने। मूंखे यादि आहे असां एडवर्टाइज वठण वेंदा हुआ। इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन करणी आहे, फंड रेज़िंग प्रोग्राम आहे। महीनो त ॿार शिकिल बि न ॾिसंदा हुआ असांजी। त सीरू चौक ते हिकु हैंडलूम हाउस, मां नालो न खणंदुसि हुनजो। जी। असां वञी फॉर्म रखियोसीं। फॉर्म ॾिसी करे चई मुंहिंजे पप्पा काननि के, उहे अचनि, उन्हनि खां पुछी करे पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां सुभाणे अचिजो। असां 2 ॾींहं रखी करे पोइ आयासीं। वरी बि हुन साॻियो रिप्लाए ॾिनो। असां वरी 2 ॾींहं रखी करे वरी वियासीं, तॾहिं बि हुन असांखे साॻियो रिप्लाए ॾिनो। आख़िर हिकु ॾींहुं असां हिकु बियर बार में एडवर्टाइज वठण वियासीं। उते ॾिठोसीं कि उहो छोकिरो उते वेही करे बियर थो पीए। ॿिए ॾींहं ते वियासीं, सुबुह जो हुन वरी साॻियो जवाबु ॾिनो, पप्पा अञा कोन आया आहिनि दुकान ते, अचनि त मां कमु करे ॾींदोसांव। तॾहिं रमण चयसि यार दोस्त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, बियर पीअंदो आहे? चयईं हा। चयईंसि पोइ बिल घणो ईंदो आहे? चयईं 1000-1200 अची वेंदो आहे। चई पोइ पप्पा खां पुछी करे कंदो आहे? चयईंसि न। एतिरो शकी थियो उहो शख़्स, ओॾी महिल 500 रुपयो चेक खोले करे ॾिनई असां, वठ भाई। त इहो रमण। जी। ऐं बैंक में बि हुनजो एतिरो हूंदो हो जो सम्झ सुभाणे हुनखे छुटी करणी आहे, मूंखे पहिरीं फोन कंदो, जयपाल सुभाणे तोखे बि छुटी करणी आहे। जी। सुभाणे हुनखे छुटी करणी आहे। कुछ कनेक्शन जो प्रॉब्लम अची। हाँ जी सर। तो सुभाणे छुटी करण जे लाइ जेको हुनजो कमु पेंडिंग हूंदो हुयो, मूंखे चवंदो मुंहिंजे बैंक में हली अच। उते वेही करे जॾहिं पाण टैली कंदो हुयो बैलेंस शीट, त मूंखे चवंदो तूं बि कराए हाणे मूंसां वेही करे। माना 7 थी वञनि, 8 थी वञनि, हो पंहिंजो कमु पूरो करे जीअं सुभाणे कंहिंखे शिकायत जो मौक़ो न मिले। बिल्कुलु उहो कमु कंदो हुयो। अहिड़ियूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं उनजे मथां वधीक नाटकनि जो जेको असरु आहे, एम कमल ऐं जसवंत कुमार, जी, इन्हनि ॿिन्ही जो वधीक। एम कमल जो ॾाढो सुठो शेर हुनखे ॾाढो वणंदो हुयुसि। एम कमल जो लिखियलु हो कि पारां पटे करे ॿीहर हयल आहियूं, सावा हूंदे बि सुकल आहियूं। जेको असां पाकिस्तान मां हिते आया हुयासीं, असां कुझु बि न खणी आया हुयासीं, उनजो रंज हुनखे ॾाढो हूंदो हो। ऐं उहो एम कमल जेको शेर लिखियो, बाक़ाइदा असली रोज़ हुन शेर खे यादि कंदो हो। ऐं जसवंत जो असरु त हुनजे मथां हुयो ई हुयो। असां जसवंत सां गॾु प्ले बि कया हुयासीं। जसवंत असांजे मथां एतिरो विश्वास कंदो हो रमण मुंहिंजे मथां, जो जॾहिं हुनखे नागपुर में असां प्ले करण वियासीं,
उते हुनखे ट्रेन जो एक्सीडेंट ॾेखारिणो आहे। तो एक्सीडेंट ॾेखारण लाइ चई तव्हां ॿिन्ही जी अंडरस्टैंडिंग हिक ॿिए में सुठी आहे, जेकॾहिं हिकु मिस कंदो त ॿियो हुनखे कीअं बि करे पिकअप करे वेंदो, तव्हां ॿई इहो कमु कजो। त इहो मुंहिंजो रमण सां लाॻाप। जी, त सर तव्हां असां सां जुड़िया, पंहिंजूं यादगिरियूं असां सां वंडियूं, तंहिंजे लाइ मां तव्हांजो थोराइतो आहियां। महिरबानी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। दोस्तों, उस्ताद रमन राजपाल न सिर्फ़ हिकु ऑर्गेनाइज़र जे हैसियत सां, न सिर्फ़ हिकु उस्ताद जे हैसियत सां, पर पंहिंजनि संस्था जे कलाकारनि सां कॾहिं हिकु पिता वांगुरु, कॾहिं हिकु भाउ वांगुरु, कॾहिं हिकु दोस्त वांगुरु उन्हनि जा पर्सनल प्रॉब्लम्स, उन्हनि खे सलाह ॾियणु, उन्हनि खे निजी जीवन में का तकलीफ़ हुजे त उन्हनि खे दूर करणु, अहिड़ा बि कम कंदा हुआ। दोस्तों, असांजे सिंधू नगर साहित्य कला संगम जे कलाकारनि ऐं सिंधू सखा संगम जे कलाकारनि गॾिजी उस्ताद रमन राजपाल जी जे लाइ हिकु नंढड़ो वीडियो ठाहियो आहे। अचो त उहो ॾिसूं था पिया। हिकिड़ो नंढड़ो सूखड़ीअ वांगुरु वीडियो उन्हनि जे चरणनि में असीं अर्पण था कयूं पिया, सभु कलाकार। कोई साथ ॾेव या न ॾेव, अकेला वधो, अड़े वधो त सही, अड़े पंहिंजी ॻाल्हि चओ त सही, पोइ ॾिसो साथियुनि ऐं शोहरतनि जी कमी न थींदव। रमन राजपाल सॼी उमिरि इन्हनि सिद्धांतनि ते हलियो ऐं पंहिंजी ॿी पीढ़ीअ खे बि इहो ई महामंत्र ॾेई वियो। हिकु संपूर्ण कलाकार, हिकु शिक्षक, हिकु पालक, हिकु लेखक, हिकु अदाकार, हिदायतकार, अनेक प्रतिभाउनि जो धणी रमन राजपाल। रमन राजपाल जेको योगदान सिंधी साहित्य ऐं कला खे ॾिनो आहे, उहो अनमोल आहे। जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ। जी चाहे जब हमको आवाज दो, हम है वहीं हमसे जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ। हीअ ज़िंदगी हिकु रंगमंच आहे ऐं हिन रंगमंच ते पेश कयल हर रचना समाज जो आईनो। असां सभु उन रचना में पंहिंजो पंहिंजो किरदारु निभाए रहिया आहियूं, पर के किरदार अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजी अदाकारीअ सां माण्हुनि जे दिलनि में अहिड़ी त छाप छॾींदा आहिनि जेका ता उम्र न विसरंदी आहे। उन्हनि अदाकारनि मां हिकु हुआ सदा हयात रमन राजपाल, जंहिं सिंधू नगर साहित्य कला संगम जी स्थापना कई। अहिड़ी संस्था जंहिं 18 इंटर कॉलेजिएट ड्रामा कॉम्पिटिशन्स करायूं, जंहिं 15 सिंधू मेला मल्हाया, जंहिं 16 एलोकेशन कॉम्पिटिशन्स करायूं, जंहिं 2 ऑल इंडिया ड्रामा कॉम्पिटिशन्स करायूं, जंहिं इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन मां आयल ॿारनि खे सेखारण लाइ एक्टिंग वर्कशॉप्स हलाया। अॼु उन्हनि जो नतीजो इहो आहे जो सिंधू नगर साहित्य कला संगम जा केतिरा ई कलाकार उन ई जोश ऐं जज़्बे सां इन ई खेत्र में कमु करे रहिया आहिनि। न सिर्फ़ हिते, पर केतिरनि ई ॿियनि ग्रुपनि जे इस्मनि जो शान आहिनि। कला जी जोत जेका रमन राजपाल ॿारी आहे, उन केतिरनि ई कलाकारनि खे राह ॾेखारी आहे ऐं इहा जोत ईंदड़ पीढ़ीअ ताईं हमेशा मार्गदर्शन ॾींदी रहंदी। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए। रमन हरुलाल राजपाल हिकु दिलेर, जांबाज़ ऐं बेखौफ़ शख्सियत, हमेशा खिलंदड़ शिकिल, सबुर वारो, जंहिंजी वाणीअ में एतिरी त ताक़त हुई जो साम्हूं वारे जी हर तकलीफ़ शिकायत खे दूर करे छॾींदी हुई। तव्हां सभिनी जेके बि 100-125 कलाकार हिन मंच ते आया, उन्हनि सभिनी सुठे नमूने पंहिंजो जौहर ॾेखारियो। हा, कमी रहिजी वई हूंदी उहा इहा त कंहिं कलाकार तमामु सुठी महिनत कई हूंदी, कंहिं कलाकार घटि महिनत कई हूंदी, उन करे मार्कुनि जो फ़र्क़ु पइजी वियो हूंदो। जंहिं असांखे ज़िंदगीअ जी हर मुश्किलात खे मुक़ाबिलो करण जी शक्ति ॾिनी। असां सिंधू नगर साहित्य कला संगम ऐं सिंधू सखा संगम जा कलाकार
हुननि जे चरणनि में श्रद्धांजलिअ जा सुमन अर्पित करे बस इहो ही था चऊं। यादों की अमर ज्योति जलेगी यहाँ, मीठी मधुर वाणी गूंजेगी यहाँ, फासले तोड़ न पाएंगे हमारे रिश्ते, जब भी पुकारेंगे आपको आसपास सदा पाएंगे यहाँ। हिन जन्म हर जन्म लाइ वचन थो करियां, मौज ते भी हुजां, हो सिंध ते जो थियां। तो अब रमन राजपाल को इजाजत दीजिए। यह वादा रहा, फिर जरूर मिलेंगे कहीं न कहीं, कभी न कभी। टिल देन शब खैर, शब खैर, शब खैर। मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ, जी चाहे जब हमको आवाज दो, हम है वहीं, हम है जहाँ। तो दोस्तों, ही नंढड़ो बालक जेको तव्हां आख़िर में हिन वीडियो में ॾिठो, इहो रमन राजपाल जी जो पोटो आहे। हरूलाल राजपाल जी चौथी पीढ़ी आहे ऐं मुंहिंजो पुत्र आहे। मां अॼु बि हीअं सम्झंदो आहियां त मां सिर्फ़ हिकु पेन ड्राइव जो कमु करे रहियो आहियां, जंहिंमें रमन राजपाल पंहिंजी सॼी डेटा, पंहिंजो सॼो वरसो सेव करे विया आहिनि ऐं हिन बालक जे रूप में वरी असां सां गॾु थिया आहिनि। नओं जनम वठी, नवां कपिड़ा पाए वरी अॼु असां सां गॾु पंहिंजे परिवार में वापसि आया आहिनि। ऐं मुंहिंजो कमु सिर्फ़ु इहो आहे त उन्हनि जो ॾिनल वरसो, उन्हनि जूं ॾिनल सिखियाऊं हुन बालक ताईं पहुचाइणियूं आहिनि ऐं वरी हू पंहिंजे हिन जनम में वरी सिंधी ॿोलीअ ते, वरी सिंधी रंगमंच ते पंहिंजूं शेवाऊं ॾींदा ऐं वरी सिंधी रंगमंच खे उअं ई पंहिंजे गुज़रियल जनम वांगुरु वरी सिंगारींदा। त दोस्तों, हाणे असां सां जुड़ी चुकियूं आहिनि असांजे रमन राजपाल उस्ताद जी अर्धांगिनी। दोस्तों, चवंदा आहिनि त हर कामयाब इंसान पुठियां कंहिं न कंहिं औरत जो हथ हूंदो आहे। असांजे उस्ताद रमन राजपाल जे पुठियां, जंहिं कामयाबीअ जे पुठियां जंहिं औरत जो हथ आहे, उहे असांजे साम्हूं आहिनि श्रीमती भावना रमन राजपाल। मैडम, तव्हांजो स्वागत आहे अॼु जे असांजे प्रोग्राम में। जय झूलेलाल। जय झूलेलाल। असांजा उस्ताद रमन राजपाल हिकु कलाकार कीअं हुआ, सिंधी रंगमंच ते उन्हनि जो योगदान छा रहियो, इहो त असीं सभिनी ॿुधोसीं। जेकॾहिं उन में तव्हांखे का ॻाल्हि वधीक ॿुधाइणी हुजे, उहा त ज़रूरु ॿुधायो। उन सां साण साण तव्हीं इहो पिणु ॿुधायो त हू हिकु फैमिली मैन, हिकु पिता जे रूप में, हिकु घोट जे रूप में कीअं हुआ, उन ते ज़रूरु का ॼाण ॾींदा। ऐं का यादगिरी जेका तव्हांजे दिलि में हुजे, तव्हांजे दिलि में घर करे वेठी हुजे, त उहा बि असां सां ज़रूरु वंडी। रमन राजपाल हिकु जुनूनी इंसान हुयो। उनखे क्वालिटी वर्क पसंदि हूंदो हुयो ऐं हिकिड़ो उन्हनि जो मेन हूंदो हुयो ज़िंदगीअ में पार्टीशन कयो, पंहिंजे अलॻि अलॻि ॻाल्हियुनि खे मिक्स न कयो। जीअं पाण हू कंदा हुया, जंहिं महिल बैंक में हूंदा हुया त पंहिंजो 100% उते ॾींदा हुया, फटाफट सां उहो क्वालिटी वर्क पूरो करे पोइ ॿिए कम लाइ निकिरंदा हुआ। असां एक्चुअली नाटक जे सिलसिले में ई मिलियासीं कॉलेज में। असांजी लव कम अरेंज मैरिज आहे। मां साइंस जी स्टूडेंट हुयमि ऐं मूंखे ईअं ख़बर पई त मां जेकॾहिं प्लेस वग़ैरह या इहे कयां थी त उहो सर्टिफिकेट मूंखे मेडिकल जे एडमिशन में कमु ईंदो। त उन जे लाइ मां सिंधी नाटक जे लाइ वयसि। उते असांजी मुलाक़ात थी। त डॉक्टर त मां न बणियसि, ख़ैर साइंस जी स्टूडेंट हुयसि। तंहिंखां पोइ असांजो रिलेशन थियो, वरी शादी थी ऐं माइटनि जी रज़ामंदीअ सां थी। इंसान तमामु सुठा हुया, कंहिंजी बि ॻाल्हि खे दिलि जे गहराईअ सां सम्झंदा हुया। जेकॾहिं ईअं न हुजे हा त केतिरा दफ़ा एतिरियूं ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं जिन ते शायदि उहो गुस्सो कनि, कॾहिं ॿारनि ते, कॾहिं मूं ते, या कॾहिं ॿाहिरि कंहिं ते हू गुस्सो न कंदा हुया, छाकाणि त हू उन ॻाल्हि खे गहराईअ सां सम्झंदा हुया, साम्हूं वारे जी तकलीफ़ खे सम्झंदा हुया, जंहिंजे करे उन गुस्से खे हू कंट्रोल करे वठंदा हुआ। उन्हनि खे उन सां प्यार हूंदो हुयो त इहो उन गुस्से जो कारण मां दूर कयां। ऐं सिंधियत जे लाइ उन्हनि खे एतिरो प्यार हुयो जो उन ज़माने में सभु ॿार अंग्रेज़ी पढ़ंदा हुआ, पर हुननि पंहिंजनि ॿारनि खे सिंधीअ में पढ़ायो। ऐं अॼु सभु औज ते आहिनि, भले किथे किथे तकलीफ़ूं बि आयूं, भई इंग्लिश मीडियम में न पढ़ियल आहियो या हाई फाई स्कूल्स में न पढ़ियल आहिनि,
पर तॾहिं बि हुननि चयो न, मां पंहिंजे ॿारनि खे सिंधी में पाढ़ींदुसि। ऐं हुननि जेके कलाकार वर्कशॉप जेको रखंदा हुया, हर बारीकी स्टेज जी हुननि खे सेखारींदा हुया। ॿी ॻाल्हि हिकु हुननि में इहा हूंदी त हुननि जे फैमिलीअ जो हुजे या ॿाहिरियों कोई बि हुजे, जेकॾहिं हू कंहिं बि ॻाल्हि में हुननि खां मदद घुरंदो हुयो त पूरो 100% हुनखे ॾींदा। ईअं न सोचींदा हुया त मुंहिंजे फैमिलीअ जो ॿारु अॻियां वधे, ॿियो छो वधे। जंहिंमें जेको शौक़ु आहे, जेकॾहिं हू चाहे थो त उनखे पूरी पूरी सपोर्ट कंदा हुया। थोरी देरि अॻु बि कंहिंखे स्पीच लिखाइणी आहे, कंहिंखे एसे लिखाइणो आहे, कंहिंखे काई बि मदद खपंदी हुई त हू तत्पर हूंदा हुया ऐं न ॾींहुं ॾिसंदा हुया न राति ॾिसंदा हुया। उनखे पंहिंजे हस्तीअ जे हिसाब सां जेतिरी मदद करे सघंदा हुया उन्हनि खे मदद कंदा हुया। दुख उन्हनि खे हूंदो हुयो, छाकाणि त उन टाइम ते एतिरा प्रोग्राम करणु जंहिं वक़्तु ई कंदा हुया एतिरो सवलो न हुयो। काफ़ी महिनत करणी पवंदी, मशक़त करणी पवंदी हुई। जीअं अॻु में बि ॿुधायो वियो, सभिनी ॿुधायो त सिंधी प्रोग्राम करणु मखण जी शीख पचाइण आहे। ऐं बराबरि ईअं हूंदो हुयो, छो जो असां गवाह आहियूं फैमिली, त कंहिं महिल निकिरंदा हुया, घर मां भले निकिरंदा, मां ऑफिस थो वञा, वरी जेकॾहिं रस्ते ते उन्हनि खे ख़्यालु अची वियो न मूंखे एड लाइ वञिणो आहे त भले असांखे न ॿुधाईंदा हुया, उतां ई पंहिंजो जीअं जयपाल जी बि ॿुधायो एडवर्टाइज़ लाइ निकिरी वेंदा हुया। त इहे ॻाल्हियूं उन्हनि में जुनून हुयो, कहिड़ी बि ॻाल्हि लाइ, पंहिंजे फैमिली लाइ बि जेकॾहिं हुयनि त जुनून हुयनि हुननि में। मां सिर्फ़ु एतिरो ई चवंदमि, अॼु असां मरण खां पोइ उन्हनि खे यादि था कयूं, मरण खां पोइ उन्हनि जो क़दुरु थो थिए। केतिरनि ई ॼणनि जीअरे उन्हनि जो क़दुरु न बि कयो हूंदो। थी सघे थो उन्हनि जे परिवार जा मेंबर हुजनि, थी सघे थो ऑर्गेनाइज़र हुजनि, थी सघे थो एडवर्टाइज़ ॾियण वारा हुजनि। त जेके बि कलाकार आहिनि, महिरबानी करे उन्हनि जो जीअरे क़दुरु कयो, उहे पंहिंजे अखियुनि सां उहो क़दुरु ॾिसी वञनि। मरण खां पोइ कहिड़ी ख़बर आहे। बिल्कुलु। ऐं जेका अॼु असां ॾिसूं था, ॿियो रंगमंच आहे, मराठी रंगमंच आहिनि या हिंदी फिल्मूं ठहनि थियूं, उहे कलाकार हिकु हिकु पिक्चर मां केतिरो था कमाइनि। अॼु बि जेकॾहिं सिंधी पिक्चर ठहे थी त उन ऑर्गेनाइज़र खे, सिंधी पिक्चर ठाहिण वारे खे स्पॉन्सर था खपनि। अॼु बि हिंदी फिल्म ॾिसण लाइ हिकु माण्हू पाण ते घणो ख़र्चु कंदो आहे, पर सिंधी पिक्चर जी टिकट वठण लाइ असांखे स्पॉन्सर्स खपनि, जेके 60 रुपया टिकट उन्हनि खे फ्री में ॾियनि। 50 टिकटूं कोई हिकिड़ो माण्हू वठे, कंहिं कारखाने वारो, काई संस्था वठे, कोई कॉर्पोरेटर वठे, उहो विराए त सिंधी माण्हू प्रोग्राम ॾिसण ईंदा। माफ़ कजो, शायदि मुंहिंजी ॻाल्हि कंहिंखे कौड़ी बि लॻंदी, पर सच हमेशह कौड़ो हूंदो आहे। डॉक्टर बि जेकॾहिं कंहिंखे दवा ॾींदो आहे बीमारीअ लाइ त कॾहिं कॾहिं हुनखे कौड़ी दवा ॾियणी पवंदी आहे, कॾहिं इंजेक्शन हणणी पवंदी आहे, ऐं जे हुनखां बि ठीकु न थींदो आहे त पोइ ऑपरेशन बि करिणो पवंदो आहे। छाकाणि त असां फैमिलीअ में हुयासीं, इहे ॻाल्हियूं असां ॾिठियूं आहिनि त कीअं थोरे थोरे लाइ 300 रुपए जी एड लाइ 4 दफ़ा कोई दुकानदार उन्हनि खे घुराईंदो हो। 500 जो चेक ॾियण लाइ कोई उन्हनि खे 10 दफ़ा पंधु कराईंदो हुयो। त अल्टीमेटली उहो फ़र्क़ु फैमिलीअ ते त ईंदो ई ईंदो। शायदि तव्हांखे लॻंदो मां उहे दुखड़ा थी रोवां, मां दुखड़ा नथी रोवां, पर उन फैमिलीअ उन्हनि ॻाल्हियुनि जे करे काफ़ी कुझु सहन कयो आहे। मां वधीक न चवंदमि, अॼु बि जेकॾहिं ठीकु आहे उन्हनि जो क़दुरु थिए थो ऐं के माण्हू इन मां कुझु सिखियाऊं वठनि था, त भई हाणे असां सिंधी कलाकारनि खे उन्हनि जो हक़ु ॾियूं जेके आहिनि, जेके कमु कनि था। ऐं सिंधी कलाकारनि खे बि मां चवंदमि, महिरबानी करे पाण खे तकलीफ़ ॾेई तव्हां कमु न कजो। जिते तव्हांखे तव्हांजी कला जो पूरो उजूरो मिले, क़दुरु मिले, उते कमु कजो, छाकाणि त उहो तव्हांजो हक़ु आहे। उहो हक़ु तव्हां न छॾिजो। मूंखे माफ़ कजो जेकॾहिं कंहिं बि मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि कंहिंखे बि दुखायो हुजे, मां हथ जोड़े तव्हांखां माफ़ी थी वठां, पर छाकाणि त इहो असांजो पर्सनल एक्सपीरियंस आहे, इन करे मां सभिनी खे चवंदमि, कलाकारनि खे बि पंहिंजो हक़ु किथे न छॾियो ऐं जीअरे सभिनी जो क़दुरु कयो। मां ख़ुशि आहियां अॼु बि उन्हनि खे यादि कयो थो वञे त हेतिरा जेके कलाकार आहिनि उहे सभु उन्हनि जी महिनत जो नतीजो आहे। जाम ख़ुशी आहे मूंखे, अॼु जिते बि हूंदा उन्हनि खे ख़ुशी थींदी हूंदी त हेतिरियूं सिंधी फिल्मूं थियूं ठहनि, हेतिरा वेबिनार था थियनि, लॉकडाउन जे पीरियड में बि हेतिरा सिंधी प्रोग्राम था थियनि, सिंधी स्किट्स थियूं ठहनि, अॼु नवां नवां सिंधी कलाकार पैदा थिया आहिनि, सिंधी गायक पैदा थिया आहिनि। काफ़ी कुझु वधी वियो आहे ऐं जाम सुठो थी रहियो आहे, जंहिंजे लाइ उन्हनि खे जाम ख़ुशी थींदी हूंदी। ऐं मूंखे बि ख़ुशी आहे त उन्हनि जी महिनत जो रंग
आयो आहे उन्हनि जेके ॿिज विधा उहा अॼु हिकु सुठी फुलवारी थी वई आहे त हिन फुलवारीअ खे हमेशह हरो भरो रखिजो। महिरबानी। मैडम मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त जंहिं बालक खे असीं रमण राजपाल जे टी पीढ़ीअ खे वीडियो में ॾिठोसीं, निश्चय राजपाल खे जेकॾहिं तव्हीं दर्शकनि अॻियां हिकु ॿिनि पलनि लाइ ॾेखारे सघो त ॾाढो सुठो। बिल्कुलु बिल्कुलु। उहो हाणे निंड मां उथियो आहे पर जी जी मिली सघंदा। दोस्तों ही आहे रमण राजपाल जी टी पीढ़ी, जंहिंजे लाइ मां ईअं मञींदो आहियां त रमण राजपाल पाण मोटी आयो आहे। ही असांजे साम्हूं मंच ते पंहिंजो हिकु अदाकारी पेश करे रहियो आहे। अञा हू ॻाल्हाइण कोन सिखियो आहे पर जंहिं तरीक़े सां बि हू पंहिंजो आवाज़ असां ताईं पहुचाए रहियो आहे। जी जी मैडम, तव्हां असां सां जुड़िया, पंहिंजो मैसेज असां ताईं पहुचायो, असांजे दर्शकनि खे सुठो मैसेज ॾिनो, यादगिरियूं वंडियूं, तंहिंजे लाइ मां तव्हांजो थोराए थो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। दोस्तों असांजे उस्ताद रमण राजपाल न सिर्फ़ सिंधी रंगमंच ते पर ऑल इंडिया रेडियो ते पिण पंहिंजूं शेवाऊं ॾिनियूं, जिते हुननि 20 साल सिंधी प्रोग्राम के रिकॉर्डेड त के ऑन एयर कया। केतिरा दफ़ा त ईअं थींदो हो त असांजो उस्ताद रमण राजपाल राति जो 1 बजे पिण सिंधी ऑल इंडिया रेडियो ते सिंधी प्रोग्राम लाइव एयर करण वेंदो हो। ही उहो सभु पैसा कमाइण लाइ कोन कंदो, हू सिर्फ़ु इन करे कंदो हो जेकॾहिं ऑल इंडिया रेडियो ते प्रोग्राम न ॾिना वेंदा त थी सघे थो उते सिंधी सेगमेंट बंदि कई वञे। जीअं उहा सेगमेंट बंदि कोन थिए इन लाइ हू पंहिंजो अधु राति जो वञी ऑन एयर प्रोग्राम ॾींदो हो ऐं वरी पोइ अधु राति जो 3-4 बजे घर अची ॿिए ॾींहुं सुबुह जो 7:30-8 बजे पंहिंजे बैंक जी नौकरीअ ते हली। हुननि फिल्म्स डिवीज़न में पिण पंहिंजूं सेवाऊं ॾिनियूं, जिते हू स्क्रिप्ट लिखंदा हुआ सरकारी फिल्मुनि जे लाइ, जेके अलॻि अलॻि शहरनि ऐं ॻोठनि ताईं पहुचाई वेंदियूं आहिनि। दोस्तों जॾहिं असांजे उस्ताद रमण राजपाल जे पिता जो देहांत थियो हो 5 जनवरी 2008 ते, तॾहिं हुननि पंहिंजे पिता साहिब लाइ हिकु सिट लिखी हुई त के माण्हू कंहिं ख़ासि तारीख़ ते यादि कया वेंदा आहिनि, के माण्हू कंहिं ख़ासि तारीख़ ते यादि कया वेंदा आहिनि, के माण्हू कुझु तारीख़ुनि खे यादगार बणाए छॾींदा आहिनि। हुननि इहा सिट पंहिंजे पिता साहिब लाइ लिखी हुई। मां उन सिट खे अञा अॻिते वधाईंदे पंहिंजे पिता रमण राजपाल जे देहांत ते उन सिट खे अॻिते वधायो हो त के माण्हू कंहिं तारीख़ ते यादि कया वेंदा आहिनि, के माण्हू कंहिं तारीख़ खे यादगार बणाए छॾींदा आहिनि ऐं के माण्हू त्वारीख़ में यादि कया वेंदा आहिनि, इतिहास में यादि कया वेंदा आहिनि। असांजा उस्ताद श्री हरुलाल राजपाल, श्री रमण राजपाल ऐं ॿिया बि उस्ताद जेके थी गुज़रिया आहिनि, उन्हनि खे सिंधी त्वारीख़ में, सिंधी ॿोली ऐं सिंधी संस्कृतीअ जे इतिहास में उन्हनि जो नालो हमेशह सोनेरी अखरनि में शुमार कयो वेंदो ऐं हमेशह उन्हनि खे इतिहास में यादि कयो वेंदो। दोस्तों 15 जनवरी 2013 जो ॾींहुं हो जॾहिं असांखे पंहिंजे उस्ताद रमण राजपाल खां मोकलाणी वठणी पई। हू हितां जे रंगमंच ते एग्ज़िट वठी विया ऐं पोइ 2 अक्टूबर 2019 ते वरी वापसि पिण आया हिन निश्चय राजपाल जे रूप में। मां अॼु बि ईअं ई मञींदो आहियां ऐं सभिनी खे इहो ई चवंदो आहियां त रमण राजपाल असां वटि वरी मोटी आयो आहे ऐं ज़रूर ही बालक, मूंखे न सिर्फ़ु उमेद पर पूरो विश्वास आहे त ही पंहिंजे ॾाॾे, पंहिंजे परॾाॾे वांगुरु सिंधी रंगमंच जी उहो ई शेवा कंदो। दोस्तों अॼु जो असांजो ही, जीअं मां तव्हांखे शुरूआत में ॿुधायो त ही उस्ताद रंगमंच जा जो आख़िरी एपिसोड आहे जंहिंमें असांजे पंहिंजे उस्ताद रमण हरुलाल राजपाल खे अॼु श्रद्धांजलि ॾिनीसीं, उन्हनि खे यादि कयोसीं। मां वेंदे वेंदे हिकु दफ़ो सभिनी उस्तादनि खे वरी हिकिड़ो दफ़ो यादि कंदुसि ऐं उन्हनि जे चरणनि में हिकु शेख अयाज़ जो शेर तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि, जिन असांजे हुननि उस्तादनि पंहिंजी सॼी हयाती घोरे सिंधी रंगमंच खे ॾिनी, सिंधी ॿोलीअ खे ॾिनी। उन्हनि जे लाइ मां हिकु शेर पेश कंदुसि। असांजा सभई उस्ताद, 7 उस्ताद जिन जे मथां असां इहे सीज़न पेश कईसीं, उस्ताद सिंधी रंगमंच जा, त पेश आहे उहो शेर सभिनी उस्तादनि लाइ। अॼु चोलीअ में, अॼु बोल उन्हनि जा ॿोलीअ में, ऐं सिंधड़ी तुंहिंजे झोलीअ में जे सूर्य सीस झुकाए विया, जे पंहिंजो पंहिंजो नूर नुचाए विया ऐं तुंहिंजी जोत जगाए विया, से लुड़क मिटीअ में लोए विया पर छा मोती पाए विया, से वण वण लोॾे वाव थिया, से पन पन में पर लाव थिया,
जे बन बन में बीन वॼाए विया, जे तन मन वारी ॻाए विया, मूं सिंधड़ी तुंहिंजा ॾिंग ॾिठा, मूं तिंजा लोयल लिंग ॾिठा, जिन जिन विढ़ंदे विढ़ंदे जान ॾिनी, से वार वेरा वॼाए विया। अॼु को बि घटि न आहे, अॼु को बि ॻिचीअ में घटि न आहे, को मुर्स उन्हनि जो मटु न आहे, जे सारा कोट अॾाए विया, से घोट असांखे घाए विया। मूं अण थियणा इंसान ॾिठा, मूं सूर्य ते सौमान ॾिठा, ऐं सिंधड़ी छा छा कूंदर हा, जे पंहिंजो कंधु कपाए विया। मूं वेंदे तिन जा पेर ॾिठा, मूं छा छा मुर्स मथेर ॾिठा, जे कई सिज उभारे विया, जे कई सिज समाए विया। मूं कातीअ हेठां कंद ॾिठा, मूं साणा साणा संद ॾिठा, मूं छा माईअ जा लाल ॾिठा, जे लोई लॼ बचाए विया। से जीअ जियारा माण्हू हा, से सभ खां प्यारा माण्हू हा, जिन साह ॾेई वे साह ॾिनो, जे दिल में दर्द ॾुखाए विया प्रीत ॾेई हू पाणियारा, अॼु कींधर तिन जा काणियारा। छा रंग तिन ते रंज कया, जे तुंहिंजी अॼु अॾाए विया। हू प्यार पतंगा खामी विया, हू प्यार पतंगा खामी विया, ऐं एॾो दूर उॾामी विया, पर तुंहिंजी मुंहिंजे ॾीए में हू पंहिंजी जोत जॻाए विया, पर तुंहिंजे मुंहिंजे ॾीए में हू पंहिंजी जोत जॻाए विया। मुंहिंजो इहो शेर शेख अयाज़ जो जेको मां तव्हांजे साम्हूं पेश कयो, इहो मां सभिनी उस्तादनि जे जेके बि असांजे सिंधी रंगमंच जा उस्ताद हुआ उन्हनि जे चरणनि में अर्पित थो कयां पियो, जिन पंहिंजी समूरी हयाती सिंधी रंगमंच खे ॾेई छॾी, पंहिंजी ज़िंदगी सिंधी रंगमंच ते घोरे कुर्बान कई। उन्हनि सभिनी उस्तादनि खे मां सलाम थो कयां पियो। दोस्तों, वेंदे वेंदे मां शुक्रगुज़ार आहियां NCPSL जो, नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जो, जिन असांखे सहकार ॾेई ही प्रोग्राम तव्हां ताईं पेश करण में मदद कई। मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी व्यूअर्स जो, सभिनी दर्शकनि जो। मां शुक्रगुज़ार आहियां मूर्ज मंगनानी फाउंडेशन जो, मां शुक्रगुज़ार आहियां सहयोग फाउंडेशन जो, जिन असांखे सहकार ॾिनो, जंहिंजे सहकार सां ही प्रोग्राम तव्हां ताईं असीं पहुचायोसीं। दोस्तों, मां शुक्रगुज़ार आहियां अॼु जे सभिनी मुइज़्ज़ज़ महिमाननि जो, डॉक्टर प्रताप पिंजाणी जी, श्री सुंदर डंगवाणी जी, श्री प्रकाश कुकड़ेजा जी, श्री जयपाल खूबचंदानी जी, एडवोकेट दीपक वाटवानी जी, श्री सिंधु कुमार राजपाल जी, श्रीमती भावना रमन राजपाल। मां तव्हां सभिनी मुइज़्ज़ज़ महिमाननि जो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां सभिनी पंहिंजा वीचार, पंहिंजूं यादगिरियूं असां सां वंडियूं, तंहिंजे लाइ मां दिलि जे गहराइयुनि सां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। मां तव्हांजो थोराए थो आहियां। महिरबानी, जय झूलेलाल। निखिल, मां हिकिड़ी ॻाल्हि चवण थो चाहियां। जी जी। मूंखे अॼु हिकु शेर पंहिंजे पिता जो यादि थो अचे, ऐं रमन राजपाल जेको हमेशह चवंदा उहे यादि था अचनि। पिता चवंदा हुआ त ॼमे मरे संसार में पियो हर कोई इंसान, ॼमे मरे संस्कार में पियो हर कोई इंसान, पर जीअण सफलो कंहिं तंहिं कयो जो जिए देश जे कारण, जो जिए धर्म जे कारण, जो जिए समाज जे कारण। ऐं रमन राजपाल हिकु शेर प्रोग्राम जे आख़िर में हमेशह चवंदा हुआ त दम दिलासनि ते सॼी उमिरि अथव तरसायो, दम दिलासनि ते सॼी उमिरि अथव तरसायो, हाणे हलूं था तव्हां खटियो असां हारायो। जय झूलेलाल। मां वरी हिकु दफ़ो तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। दोस्तों, ही असांजे उस्ताद सिंधी रंगमंच जा जे सीज़न 1 जो मां चवंदुमि पिछाड़ी आहे। हिते असां सीज़न 1 कंप्लीट करे रहिया आहियूं। इन खां पोइ असीं थोरे ई वक़्त में सिंधु सखा संगम वरी तव्हांजे साम्हूं ईंदो, हिकु नए रंग सां, हिकु नए प्रोग्राम सां। ऐं तव्हांजे साम्हूं असीं ईअं ई कहिड़नि न कहिड़नि माइनास कलाकारनि खे, साहित्यकारनि खे, या त असांजे समाज जे कुझु तकलीफ़ुनि खे साम्हूं असां तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। दोस्तों, उन खां वञण खां अॻु मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाइण चाहींदुमि त सुभाणे मतिलबु त 29 सितंबर मंगल जे ॾींहुं राति जो 9 बजे हिते ई मतिलबु त सिंधु सखा संगम फेसबुक पेज ते
सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ते असांजे सिंधु सखा संगम खे 13 साल अॼु पूरा थिया आहिनि। उनजी 13वीं सालगिरह असीं सुभाणे मल्हाईंदासीं। अॼु असांखे 13 साल पूरा थिया, सुभाणे असांजो 14 साल शुरू थींदो, जंहिंजी सेलिब्रेशन असीं लाइव कंदासीं। ऐं इहे सभु माइनास शख्सियतूं, असांजा ऑर्गेनाइज़र्स, असांजा बानीकार, असांजा वेल विशर्स ऐं कलाकार, ऐं ख़ासि करे असांजा यंग कलाकार जेके असां सां जुड़िया आहिनि ऐं तव्हांजे साम्हूं केतिरा ई क़िस्म क़िस्म प्रोग्राम पेश कंदा आहिनि, उहे तव्हांजे साम्हूं गॾु थींदा त ॾिसण न विसारींदा। सिंधु सखा संगम जी 13वीं सालगिरह सुभाणे सिंधु सखा संगम फेसबुक पेज ते, सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ते राति जो 9 बजे मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त तव्हां सिंधु सखा संगम फेसबुक पेज, NCPSL फेसबुक पेज फॉलो ऐं लाइक ज़रूर कंदा ऐं सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल सब्सक्राइब ज़रूर कंदा। दोस्तों, तेसि ताईं निखिल रमन राजपाल खे इजाज़त ॾींदा। हिकिड़ो मिंट, हिकु कमेंट आई आहे असां लाइ। टीम खे अर्ज़ु कंदुमि त तव्हांजे साम्हूं असांजे सिंधु सखा संगम जा जेके बि कलाकार ही प्रोग्राम तव्हां ताईं पेश करण लाइ जुड़ियल हुआ, उन्हनि सभिनी जो, जीअं त जूली तेजवानी, जयश्री थावानी, जय हीरो, दिनेश रोहिड़ा ऐं रोहन तेजवानी ऐं मां निखिल रमन राजपाल, उन्हनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। उन्हनि जो वीडियो हिकिड़ो दफ़ो हलायो। जय झूलेलाल दोस्तों, वरी मिलंदासीं हिते ई सिंधु सखा संगम फेसबुक पेज ते, सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ते। मां तव्हां सभिनी दर्शकनि जो शुक्रगुज़ार आहियां, सभिनी असांजे मुइज़ज़ महिमाननि जो, जिन सभिनी असांजे उस्ताद जे एपिसोड में आया, पंहिंजूं यादगिरियूं वंडियूं, उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। NCPSL जो शुक्रगुज़ार आहियां, मूर्ज मंगनानी फाउंडेशन जो शुक्रगुज़ार आहियां, सहयोग फाउंडेशन जो शुक्रगुज़ार आहियां ऐं असांजे टेक्निकल टीम जो पिणु शुक्रगुज़ार आहियां। जय झूलेलाल, धन्यवाद। उस्ताद सिंधी रंगमंच जा राष्ट्रीय सिंधी ॿोली विकास परिषद ऐं सिंधु सखा संगम पेश करे रहिया आहिनि लाइव स्ट्रीम शो उस्ताद सिंधी रंगमंच जा। SP मेघानी सिंधी रंगमंच जो जन्म दाता, रमेश ॼानाणी सिंधी रंगमंच जो विद्या मंदर, सुंदर बुटानी सिंधी रंगमंच जो भीष्म पितामह, जीवन गुरसहाणी सिंधी रंगमंच जा रचेता, मदन जुमाणी सिंधी रंगमंच जो महारथी, जसवंत कुमार मनसुखाणी सिंधी रंगमंच जो हरफन मौला, रमन राजपाल सिंधी रंगमंच जो सम्राट। अचो त हिननि उस्तादनि खे यादि कंदे हिननि जे जीवन ते रोशनी विझूं। 7 सितंबर खां सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ऐं सिंधु सखा संगम फेसबुक पेज ते। त ॾिसण न विसारजो उस्ताद सिंधी रंगमंच जा।